बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जॾो तुंहिंजो नाम बाजब ओॾियाई मंगा, जॾो तुंहिंजो नाम बाजब ओॾियाई मंगा, रिय थंभे रिय थूणीअ तूं छपर तूं छांव, आऊं कुॼाड़ो कहां तोखे मालूम सभु अस्सलाम वालेकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उमेद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अवां सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं अवां सभिनीनि जे लाइ। ऐं अवां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो हुयो ऐं प्रोग्राम अवां जो पंहिंजो सुबुह मेहरान ऐं साण खणी मौजूदु आहियां। हैव अ गुड मॉर्निंग। सुबुह सुबुह जो सलाम अवां सभिनीनि खे सुबुह मेहरान जे हिन अंगण तां क़बूल पवे ऐं हीउ अंगण अवां जो पंहिंजो आहे, प्रोग्राम अवां जो पंहिंजो आहे। सुबुह मेहरान प्रोग्राम खे केतिरनि ई सालनि खां अवां ॾिसो पिया ऐं जॾहिं बि प्रोग्राम अवां ताईं पहुचाईंदा आहियूं त कोशिशि हूंदी आहे त प्रोग्राम लाइव हुजे ऐं प्रोग्राम लाइव ई हूंदो आहे। मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं अवां सां कंदा आहियूं, आस पास जूं जेके बि असांजूं सिचुएशन्स अचनि थियूं त उन्हनि ते असां डिस्कस कंदा आहियूं। अवांखे ख़बर आहे त एग्ज़ाम्स बि हलनि पिया, उन हवाले सां त असां मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स में ॻाल्हायो आहे त ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। अच्छा, मार्च खां पोइ जेके मंथ्स अचनि था न असां वटि, त हर महीने में को न को ॾींहुं पाण सेलिब्रेट कंदा आहियूं। जनवरी, फेबरवरी, अप्रैल, मई, माना मुख़्तलिफ़ महीननि में मुख़्तलिफ़ ॾींहं सेलिब्रेट कया वेंदा आहिनि। पर जॾहिं मई जो महीनो ईंदो आहे त मई जे महीने में माउ जो ॾींहुं बि हूंदो आहे ऐं इन ई महीने में औरतुनि जो ॾींहुं बि मल्हायो वेंदो आहे। हूअं त पाण सभु ॼाणींदा आहियूं त हर ॾींहुं माउ जो हूंदो आहे, हर ॾींहुं ई औरत जो हूंदो आहे। उन ई तरह डेडिकेटेड जेको माण्हू हुजे थो न, कंहिं बि फील्ड में को बि माण्हू सुठो कमु करे थो, उहो हर ॾींहुं उन माण्हू जो बि हुजे थो। सुठनि इंसाननि जा सभु ॾींहं हुजनि था ऐं सभु बल्कि ॾींहं जा सुठा पल उन्हनि जा हुजनि था ऐं हर को यकीनन इंसानु कोई बि कोन चाहींदो आहे त असीं कुझु ग़लति करियूं। पर चवंदा आहिनि त वक़्तु, हालात या जेका ग्रूमिंग हूंदी आहे, जेका तरबियत हूंदी आहे, किथे न किथे कंहिं शइ जी जेकॾहिं खोट साम्हूं अची वेंदी आहे न त पोइ माण्हू जेको आहे सो ग़लति क़दम बि खणंदा आहिनि। कुझु कॾहिं मुख़्तलिफ़ सिचुएशन्स साम्हूं अची वेंदियूं आहिनि त असीं अचरज में पइजी वेंदा आहियूं त अच्छा, कंहिं माण्हू जी ज़हनियत इन तरह बि थी सघे थी ऐं माना ॾाढो घणो जेको आहे सो इंसानु हैरत में पइजी वेंदो आहे, तमामु घणो अफ़सोस थींदो आहे। असां पंहिंजी समूरी सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ते नज़र विझूं त मूंखे इलाइक़ा पंहिंजा जेके ॻोठ जा हूंदा आहिनि न, ॾाढा सुठा लॻंदा आहिनि, ॾाढा ख़ूबसूरत लॻंदा आहिनि। तव्हां कॾहिं उते विज़िट कयो, अवां ॿनिनि ते वञो, अवां मुख़्तलिफ़ जेको आहे न माण्हुनि जी फैमिलीज़ में अवां जो वञणु थिए, कॾहिं कंहिं प्रोजेक्ट जे ज़रिए या हूअं ई अव्हां जो जेकॾहिं ॿाहिरि निकिरणु थिए थो ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वञणु थिए थो, सिंध जा हुजनि या पूरे पाकिस्तान जा हुजनि, त एक्सपोजर हिकिड़ो जेको आहे न, एक्सपीरियंस पंहिंजी जॻह ते मां हमेशह चवंदी आहियां त एक्सपोजर जेको आहे सो उहो बि इंसान खे घणो कुझु सेखारे रहियो हूंदो आहे। सभु जॻहियूं त असांखे सुठियूं लॻंदियूं आहिनि, उहे इलाइक़ा असांखे सुठा लॻंदा आहिनि, उतां जी ग्रीनरी असांखे सुठी लॻंदी आहे, उतां जी आबहवा असांखे सुठी लॻंदी आहे। पर उतां जे माइंड सेट जो छा कजे? माना हर ॾींहं ते का न का असांखे उहा ख़बर मिले थी जंहिंमें मासूम का औरत आहे, मासूम का छोकिरी आहे, उनखे मारियो वञे थो। ऐं कल्ह त माना हिकिड़ो एॾो अजीब केस साम्हूं आयो आहे। महानूर छोकिरी जो नालो आहे, हैदराबाद जी रहवासी आहे ऐं उनखे जेको आहे सो गोली लॻल आहे, उहा लाश हथ आई आहे ऐं सॼो जेको आहे मामिलो इन तरह ॿुधायो वञे पियो त उनजे हस्बैंड जेको आहे सो उन छोकिरीअ खे गोली हई आहे। माना हिन महीने में, मई जे महीने में ऐं पोयां तव्हां जेके हिकु ॿ मंथ्स गुज़रिया आहिनि, अवां ॾिसंदो त सिंध में औरत जो क़त्ल तमामु घणो थियो आहे। हिक ॿिए जे पोयां जेको आहे सो न्याणियुनि खे मारियो वञे पियो, औरतुनि खे मारियो वञे पियो ऐं असां वटि कानून त मौजूदु आहिनि, पर उहा जेका आहे न, जेको माण्हू सरेंडर जंहिंखे करणु खपे, उहे त ॾाढो प्राउडली चवंदा आहिनि त असां हीउ सभु कुझु कयो आहे ऐं उन्हनि खे जेकॾहिं उन तरह सज़ा बि नथी मिले त इहो माना हिकिड़ो खुलियो सर्टिफिकेट आहे तमामु उन ज़हनियत जे माण्हुनि जे लाइ त तव्हां उहो सभु कुझु करे सघो था जेको अव्हीं करणु चाहियो। असां वटि अदालत सॻोरियूं मौजूदु आहिनि, कानून मौजूदु आहिनि, लॉ जॾहिं मौजूदु आहे त उन हिसाब सां जेकॾहिं तमामु फ़ैसिला कया वेंदा त ज़ाहिरी ॻाल्हि आहे इन तरह जेको ॿियूं रस्मूं आहिनि उहे किथे न किथे दम ज़रूरु तोड़ंदियूं। नाज़रीन, प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधां थी ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम सां साथ मौजूदु आहे प्रिंस बिस्किट जो। प्रिंस बिस्किट जे हर हिकु बाइट में आयरन मौजूदु आहे ऐं कणिक जी भरपूर ग़िज़ायत सां प्रिंस बिस्किट खे तयारु कयो वियो आहे। अॻियां वधूं था, जेको आयल मुअज़्ज़िज़ महिमान आहे असांजो, उनजी तरफ़ आउं अॻियां वधंदसि ऐं जनाब जेकॾहिं असां फिल्म इंडस्ट्री जी ॻाल्हि कयूं, नक़ाद जी ॻाल्हि कयूं, फैशन जी ॻाल्हि कयूं त हिकिड़ो नालो असांखे सर फ़हरिस्त नज़र ईंदो आहे
तमामु शयुनि ते उन्हनि जा काफ़ी सारा डिस्कशन्स असांजे साम्हूं आहिनि, उन्हनि जा आर्टिकल्स जेतिरो उन्हनि कमु कयो आहे उहो ॾाढो शानदारु उन्हनि जो कमु आहे। द वन एंड ओनली सैयद फिदा हुसैन शाह साहब, तव्हांखे सर भलीकार चऊं था। महिरबानी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो, ठीकु आहियो? हा, अल्लाह जा एहसान है। माशाल्लाह जी, ज़बरदस्त मालिक जा एहसान आहिनि। अच्छा, मूंखे इंट्रोडक्शन में जेको आहे न अॼु गर्मी पद जे हवाले सां बि ज़रूरु ॻाल्हाइणु घुरिजे हा, पर अव्हांजे इंट्रोडक्शन जी तरफ़ अची वियमि। मौसम जी तब्दीली आहे, डेफिनेटली उनखे जेको आहे सो एडजस्ट उन में करिणो आहे पाण सभिनीनि खे। छा चवणु चाहींदो जेका एतिरी गरम मौसम आहे, भला कीअं माण्हू एडजस्ट थिए? हा, इहा ॻाल्हि ॾाढी ॾुखी आहे। आम माण्हू लाइ त उहो कीअं पाण खे मैनेज करे। ऐं घणे में घणी सुबुह जे टाइम ते घणे में घणो पाणी पीओ ऐं लीमू पाणी वठी सघो था, उन सां अव्हां फ्रेश थी वेंदो ऐं गर्मी जी घणी कान लॻंदी। उन खां पोइ सुबुह जे टाइम ते जेको नाश्तो करियो था सो घणो हैवी न हुजे। उन खां पोइ नाश्ते खां पोइ बहितर आहे त भई भाॼी बुती वठण लाइ, गुंदड़ वठण लाइ ॿाहिरि निकिरी वञो ऐं त उन सां मानी हज़म थी वेंदी ऐं वरी अव्हांखे बिस्किट या स्नैक्स या चांहि जो कोप खपंदो 11 साढे 11 बजे। पर हेड़ी गर्मीअ में अवी पंहिंजे मुंहं खे धोईंदा रहो जेॾी महिल ॿाहिरां अचो त ख़ासि करे पघर सुकायो, उन खां पोइ साबुण सां मुंहुं धो या फेस वॉश सां मुंहुं धो। ऐं उन सां छा थींदो जे अव्हांजा जेके मसाम आहिनि पंहिंजो मुंहं जा, मुख जा, चहिरे जा, उहे जेके से फ्रेश थी वेंदा ऐं उन्हनि में जेको टॉक्सिक शयूं जेके अचनि थियूं हवा में उहे ख़तमु थी वेंदियूं। या वरी जेको आहे नंढी कंहिं टिशू पेपर आहे या कपाह आहे कॉटन, उन सां बि हिकिड़ा कॉटन जा बफ्स मिलनि था, उहे बि पाणीअ में पुसाए थोरी देरि मुंहं खे हणो त वञो मुंहुं ॾाढो फ्रेश थी वेंदो। ऐं हाणे उहे ई अधी तायरा वारी ॻाल्हि त रहूं खणी पाण किथे, पर माइंड सेट कीअं बदिलाइजे। मूंखे यकीन आहे त का फुटियूं चुंडींदड़ माई इहे कम कोन कंदी। पघर वहंदो पियो ऐं उन हालत में ॿार खे थञ पई पियारींदी ऐं वरी घर वेंदी, उन ई हालत में न को वहिजंदी न को छा। सफ़ाई अलाह साईं निस्फ़ ईमान रखियो आहे, ठीकु आहे। ऐं उन सफ़ाईअ खे मेंटेन करणु उहो त असांजो पंहिंजो कमु आहे। पर मूंखे अफ़सोस थींदो आहे त पढ़ियल लिखियल माण्हू, ख़ासि करे असांजी कासमाबाद जा माण्हू, इन पॉइंट ऑफ व्यू खां एॾा लापरवाह, एॾा इमेच्योर आहिनि। जे फ्लैटनि जे ॿाहिरां गंदगी लॻी पई हूंदी त उन्हनि खे को फ़िकुरु कोन्हे, बसि ठीकु आहे। सो इहो जेको रवैयो आहे लापरवाहीअ जो ऐं मसइलनि खे मुंहुं ॾियण बदिरां उन्हनि खां भॼिजे, इहो ग़लति आहे। ऐं गर्मीअ में पंहिंजो इलाही ख़्यालु रखो ऐं सुठियूं शयूं वापराईंदा रहो त जीअं अव्हांजे सिहत नेचर जी जेका बि नेचुरल शइ आहे, हर्बल्स बि आहिनि, त उन्हनि खे यूज़ कंदो त अव्हांखे उहो ख़ुदि महसूसु थींदो त हिन शइ में सुठाई आहे। ऐं हुज़ूर साईं अजवा खजीअ जी ॻाल्हि कई त उहा बि फ़ाइदेमंद आहे, पर जंहिंखे शुगर हुजे या ब्लड प्रेशर हुजे त उहो अजवा खां परे रहे। ऐं उन खां पोइ इलाही ॻाल्हियूं आहिनि, वीचारनि औरतुनि खे वधीक मसइला थियनि था मुंहिंजे ख़्याल में। सॼो ॾींहुं चुल्हि ते बीहणु ऐं कमु करणु ऐं ॿचनि लाइ घर वारनि लाइ मानी ठाहिणु, त इहे वॾा हिकिड़ा गोरख धंधा आहिनि। ऐं असांखे पाण ख़ुदि कॉन्शियसली एॾो मैनेजमेंट में एॾो होशियारु थियणु घुरिजे जो मर्द औरतूं उन्हनि शइ खे फेस कनि। ॿारनि खे बि जेॾी महिल मोकिलियो गर्मीअ में त उन्हनि खे थधियूं थधियूं शयूं खाइण लाइ ॾियो, सुबुह जो दही ॾियो, सुबुह जो अहिड़ी क़िस्म जूं शयूं जेको उन्हनि जो हाज़मे जो सिस्टम सही रखे। ऐं हू स्कूल में या कॉलेज में या यूनिवर्सिटीअ में सुठे नमूने सां
पंहिंजूं शयूं पढ़ी सघनि। सही। ऐं उन खां पोइ गर्मीअ में जेको ॾिसो हर वक़्तु तनाव, हर वक़्तु हिकिड़ी अजीब सिचुएशन माण्हूअ सां बीहे थी, माण्हू ॾाढो टेंस थो रहे। बिल्कुलु। त जेकॾहिं कंहिंखे प्यार सां ॻाल्हाईंदो त नो प्रॉब्लम, को मसाइलो कोन्हे, पर जे कावड़ में ईंदो, हाइपर थींदो त अव्हांजी पंहिंजी सिहत लाइ इहो नुक़सानकार आहे। सो आउं सभिनि खे मशवरो ॾींदुसि पंहिंजे जांगीअड़नि खे त महिरबानी करे पंहिंजो ख़्यालु रखो गर्मीअ जे हिननि 2-3 महीननि में, मई, जून, जुलाई में, त अवी पाण बि महफ़ूज़ रहंदो ऐं बच्चा बि महफ़ूज़ रहंदा। ज़बरदस्त ज़बरदस्त, तव्हां बिल्कुलु सही चयो। इंटेक सुठो हूंदो त जल्दी सां जेको आहे सो डिहाइड्रेशन कोन थींदी। ऐं ईअं बि थींदो आहे कॾहिं कॾहिं तव्हां पंहिंजो घणो ख़्यालु रखंदा आहियो, उनजे बावजूदि बि जेको आहे सो डिहाइड्रेशन थी वेंदी आहे त अञा वधीक माना ख़्यालु रखण जी ज़रूरत हूंदी आहे। पाणी जी हिकिड़ी बॉटल पाण सां गॾु ज़रूरु रखंदा कयो। ख़ासि तौर ते स्कूल्स जेके ॿार वञनि था त उन्हनि खे गॾु पाण सां पाणी ॾींदा कयो, छो त स्कूल में जेके वाटर कूलर्स हूंदा आहिनि, कॾहिं उनमें थधो पाणी न हूंदो आहे, कॾहिं पाणी कोन हूंदो आहे, भले केतिरा बि सुठा स्कूल्स हुजनि, को बि प्रॉब्लम केॾी महिल बि थी सघे थो। ऐं हिन मौसम में ख़ासि तौर ते इन तरह जा मसइला पाण सभिनीनि खे फेस करणा पवंदा आहिनि। लोड शेडिंग तमामु घणी आहे ऐं हर घर में हिन वक़्तु हर माण्हू जेको आहे न सोलर सिस्टम जे तरफ़ अॻियां वञे पियो, त असां गर्मी जेको आहे न उहो बर्दाश्त कोन था करे सघूं, छो त घर हिन वक़्तु स्ट्रक्चर्स इन तरह आहिनि, बंदि घर आहिनि। ऐं जेकॾहिं 10-15 मिनट्स जे लाइ बि बैटरी जो को प्रॉब्लम थी वेंदो आहे, को मसइलो थी वेंदो आहे, त माना हर फैमिली मेंबर जेको आहे सो उहो जेको आहे बेचैन थी वञे थो। उहा कैफ़ियत ॾाढी ॾुखी हूंदी आहे हिन मौसम में। पर असां थोरो जेको आहे न असांजे माना रिलीजन में बि इहो आहे त पाण खां हमेशह घटि वारे खे इंसानु ॾिसे, त थोरो 2 मिंटनि जे लाइ सोचिजे त उहे माण्हू जेके जिन वटि कुझु बेसिक फैसिलिटीज़ बि कोन्हनि के, त उहे कीअं सर्वाइव कंदा हूंदा। त थोरो जेकॾहिं असां आस पास नज़र विझूं, किथे कोई मज़दूर कमु करे पियो, किथे कोई मतिलबु आस पास कोई बि कमु थिए पियो, तव्हां उन्हनि खां थोरो पाणी जो पुछो या उन्हनि ताईं बर्फ़ पहुचायो, त इहो बि हिकिड़ो ॾाढो सुठो अमल आहे। अच्छा नाज़रीन, उन खां अलावा मां तव्हां सां इहो बि शेयर कंदमि त सिंध यूनिवर्सिटी में 914 कुल जेका आहे न सीट्स हुयूं एम-फिल जूं, ऐं जेके उम्मीदवार उते शरीक थिया आहिनि उहे 725 थिया आहिनि, ऐं जेके सिलेक्ट थिया आहिनि, पास जिन खे करार ॾिनो वियो आहे, उहे 276 आहिनि। ऐं असां जेकॾहिं स्कूल्स जी बेसिक माना रूट्स जी ॻाल्हि कंदा आहियूं न, त केतिरा ई ॿार अॼु बि स्कूल में जेको आहे न उहा इनरोलमेंट ई कोन्हे का, ॿार उहो काउंट ई कोन थो कयो वञे। ऐं उनखां पोइ केतिरा ई असां वटि स्कूल्स, उनखां पोइ जॾहिं कॉलेजिस ते अचूं था त असांखे घटि तइदाद में कॉलेजिस नज़र अचनि था जेके फंक्शनल आहिनि, ॻोठनि खां वठी शहर ताईं। प्राइवेट कॉलेजिस जी घटि मां ॻाल्हि कयां थी, पर गवर्नमेंट कॉलेजिस जी मां ज़रूरु ॻाल्हि कंदमि त विच में जेको हिकिड़ो वॾो रेशो आहे ॿारनि जो किथे न किथे स्किप थी वेंदो आहे। अच्छा 9th मैट्रिक जा एग्ज़ाम्स तव्हां सभिनी खे ख़बर आहे थी विया, इंटरमीडिएट जा बि एग्ज़ाम थी विया, फर्स्ट ईयर जा हलनि पिया था। सो तव्हां सां थोरो मां डिस्कस करणु चाहींदमि त असां वटि जेको एग्ज़ामिनेशन सिस्टम आहे उनखे कीअं था ॾिसो, छा सम्झो था त एग्ज़ामिनेशन सिस्टम जेकॾहिं सुठो हुजे, जीअं असां पंजाब जी ॻाल्हि कंदा आहियूं या मीरपुर ख़ासि बोर्ड जी ॻाल्हि कयूं था, या कुझु असां वटि जेके बोर्ड्स आहिनि चंद उहे सुठे तरह जेकॾहिं कमु कनि था त डेफिनेटली उन्हनि जो भरपूर असरु उन ॿार ते थींदो, उनजे फ्यूचर ते थींदो। छा चवणु चाहींदव? मुंहिंजे ख़्याल में त एग्ज़ामिनेशन सिस्टम सॼो जेको उन में तमामु घणियूं ओढ़ायूं आहिनि। असां भई ॻाल्हि करियो था पिया IT जी, इंफॉर्मेशन जी, नॉलेज जी, स्किल्स जी, ॿार खे ॿनीअ वांगुरु जेको ॿूटो पोखिणो आहे हुनजे दिमाग़ में, त भई तव्हांखे सब्जेक्ट मुताबिक़ तव्हांखे कॉन्शियसली एतिरो तयारु थियणो आहे जो यू कैन ईज़ीली टैकल एंड फेस एवरी सिचुएशन। ठीकु आहे। अच्छा, हींअर मुंहिंजी नंढड़ीअ शादमीन शाह इंटर जो एग्ज़ाम ॾिनो, माशाल्लाह, मूं ॾिठो त सेंटर ते उते भीड़ लॻी पई आहे। ठीकु आहे, ऐं ॿार अचनि था पिया। ठीकु आहे, उन्हनि जेके स्कूल आहिनि या जेके स्कूल हुआ आहिनि तक़रीबन, उन्हनि असांखे पूरी तरह सां इंफॉर्मेशन ॾिनी।
भई फलाणो सेंटर आहे हीअं जनरल्स जा प्रैक्टिकल जेके थींदा उहे वरी स्कूल में ई थींदा ऐं बाक़ी सेंटर ई लॻल आहे पब्लिक स्कूल लॻल हो अच्छा उहो लोकेशन तमामु वॾी आहे कंजस्टेड कोन्हे ठीकु आहे ॿार ईज़ी हूंदा पर जिते नियाणियूं आहिनि उते अवी लेडीज़ इन्वेजिलेटर्स खे मोकिलियो ऐं जिते छोकिरा आहिनि उते अवी मर्दनि खे मोकिलियो छो जे नियाणियुनि जे क्लास में मर्द नथो ठहे ऐं भले जे ठहे थो त उहे एॾा के सीनियर माण्हू हुजनि जेके उन दौर मां निकिरी आया हुजनि ऐं पंहिंजे अख़लाक जे करे सुञाता वञनि था साईं महमूद मुग़ल आहे हाणे उन जी शख़्सियत ॾिसो केॾी समाजी बाझ वारी ऐं अहिड़ा माण्हू अहिड़े क़िस्म जा माण्हू ऐं ॿी वॾी ॻाल्हि जेका आहे एग्ज़ामिनेशन सिस्टम जी त ताहिरा आउं खे ॿुधायां त ॾाढी दुख जहिड़ी ॻाल्हि आहे त घणा अहिड़ा माण्हू आहिनि घणा अहिड़ा ॿार आहिनि जेके इन्हनि शयुनि खां रहिजो था वञनि छा फीस भरण जी कान्हे फैसिलिटी या ईअं बि दारा नथा कनि त अवी थोरो लेट सां जे फीस भराईंदो त ठीकु आहे असीं अव्हांखे एग्ज़ाम में वेहण जी इजाज़त ॾियूं था त मूं ॾिठो आहे त उन पस मंज़र में बि इलाही ॿारड़ा रहिजो था वञनि ऐं पोइ ॾिसो केतिरियूं ग़लति शयूं आहिनि मसलन ॻोठ में अवा प्रेम वांगुरु वञी फिल्म ॾिस होटल ते हाणे उते उहो चांहि बि पीए ऐं सोपारी बि खाए ॿी का शइ पोइ उते ई आयुसि ॾांहुं उन्हनि जो उन्हनि जी रग़बत थिए थी ऐं ख़ुदा न ख़्वास्ता माण्हू अहिड़ा फिरनि पिया जिते किथे असांजे मटियारीअ में आज़ादु लॻो पियो आहे पर इवन SHO खां वठी SP ताईं कुझु नथो थिए छो जो उहो पाण रिश्वत वठनि था ऐं माना इहा जेका सिचुएशन आहे या सिंध सरकार जी इहा सिचुएशन आहे त भई असांखे खाइणु ॾियो अवी पंहिंजे मसइलनि में ॿुधा पिया हुजो सो इहा ॻाल्हि जेॾी महिल ज़हन में अचे थी त चए थो यार हीउ छा थियो आहे सो एग्ज़ामिनेशन जेको सिस्टम आहे तंहिंमें अव्हांजी ॻाल्हि सही आहे त इलाही उणायूं आहिनि उन्हनि ॿारनि खे डायग्नोज़ करणु घुरिजे त भई या डिटेक्ट करणु घुरिजे त भई कहिड़नि इलाइक़नि में इलाही ॿार जेके होटलुनि ते वेहनि था पढ़नि नथा मैट्रिक नथा कनि ऐं 8 में ई उन्हनि जी उहा ज़हनियत ख़तमु थियो वञे बिल्कुलु बिल्कुलु अच्छा पाण वधीक कंटिन्यू कयूं था असां वटि ट्रांसपेरेंसी जेसी ताईं कोन हूंदी त डेफिनेटली असांजो सिस्टम जेको आहे सो जंहिं अंदाज़ में हले पियो इन ई अंदाज़ में जेकॾहिं हलियो त पोइ हिकिड़ो वॾो क्वेश्चन मार्क स्टूडेंट्स जे फ्यूचर ते ज़रूरु आहे नाज़रीन प्रोग्राम खे वधीक कंटिन्यू कयूं था पहिरियों ब्रेक जी तरफ़ अॻियां वधंदासीं ऐं प्रोग्राम सां साथ मौजूदु आहे प्रिंस बिस्किट जो प्रिंस बिस्किट जे हर हिकु बाइट में मज़ेदार क्रीमी ऐं चॉकलेटी ज़ाइको मौजूदु आहे काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में हाण नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे बि वेलकम चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम सां भरपूर साथ मौजूदु आहे प्रिंस बिस्किट जो ऐं प्रिंस बिस्किट हर रोज़ु ॿारनि में एतमाद पैदा करे थो असां नंढड़े ब्रेक खां पोइ वापसि अची चुका आहियूं ऐं जॾहिं मूं प्रोग्राम स्टार्ट कयो त ॿ चारि शयूं मुंहिंजे ज़हन में हुयूं त असां वटि जेको आहे रोज़ जी बुनियाद ते को न को तक़रीबन असां वटि जेको आहे न 2-4 ॾींहंनि खां पोइ 15 ॾींहंनि खां पोइ को न को अहिड़ो केस साम्हूं अची वञे थो जंहिंमें औरत सां उन नियाणी सां तमामु घणो ज़ुल्म कयो वञे थो ऐं उनजा वरी पंहिंजा ई फैमिली मेंबर्स को मामो आहे कंहिंजो पीउ आहे उहे जेको आहे सो उनखे सरेआम माना मारे छॾनि था घर में जॾहिं हुन सां उहो ज़ुल्म थिए थो डेफिनेटली उहो केस सोसाइटी में
साम्हूं अचे थो। उनखां पहिरियां मूंखे यादि आहे हिकिड़ो अहिड़ो केस बि साम्हूं आयो हो जंहिंमें छोकिरी भॼो घरां ॿाहिरि निकिरे पई ऐं उनखे पाड़े वारा बचाइनि पिया, वरी उनखे इहो चयो वञे पियो त न तूं बसि घर हल, असीं कुझु कोन कंदासीं। उहा जॾहिं घर वञे पई त जेको आहे सो उनखे जेको आहे सो तमामु घणो उन सां ज़ुल्म कयो वञे पियो। इन द एंड उनखे मारियो वियो। ऐं ज़िंदगी जीअण जो हर इंसान खे हक़ु हूंदो आहे ऐं इहो जेको आहे न दुनिया जो हर मज़हब छोकिरी खे इजाज़त ॾिए थो त हू जेको आहे न पंहिंजो राइट इस्तेमालु करे सघे थी ऐं सही तरीक़े सां हू जेकॾहिं पंहिंजो लाइफ पार्टनर चूज़ बि करे थी त हिन में का ग़लति ॻाल्हि कोन आहे, हिन में को गुनाह कोन आहे। ऐं असां वटि जेको आहे सो खुले आम अदालतूं लॻल हूंदियूं आहिनि ऐं उहो माइंड सेट चेंज कोन थींदो आहे। ॻोठनि में अहिड़ा केसिस थी वेंदा आहिनि ऐं संग चटी जा जेके आहिनि उहे केसिस असां वटि साम्हूं ईंदा आहिनि ऐं माना अदालत जो असां वटि कानून मौजूदु आहे त असां वटि जेको आहे न को बि जिरगो कोन थींदो, उनजे बावजूद बि जिरगा थींदा आहिनि। अच्छा, असां वटि हींअर जेको आहे सो पिरे सुमरो एडवोकेट आहे ऐं पाण मुख़्तलिफ़ जेके बि इन तरह जा ख़ासि तौर ते केसिस थियनि था उन्हनि ते नज़र रखे थी। पिरे खे पहिरीं आउं वेलकम चवां थी सुबुह मेहरान प्रोग्राम में। हलो जी, अस्सलाम वालेकुम पिरे। वालेकुम सलाम ताहिरा, कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु आहियो पिरे? मां बिल्कुलु ठीकु, ज़बरदस्त। अच्छा, पिरे गर्मी जेको आहे तमामु घणी आहे, मौसम डेफिनेटली चेंज थिए थो ऐं मौसम में एडजस्ट बि थियणो पवे थो। सो थोरो चाहींदसि त पहिरीं हिन हवाले सां ॻाल्हायो। गर्मीअ जी जेका लहर आहे हिन दफ़े तमामु शिदत अख़्तियार करे चुकी आहे। ख़ासि तौर ते जेकॾहिं असां कराचीअ खे ॾिसूं त गुज़िरियल केतिरे वक़्त खां जेको रिकॉर्ड रहियो आहे उन हिन गर्मीअ हुनजा रिकॉर्ड टोड़े छॾिया आहिनि। यानी कराची में जेकॾहिं 37 सेंटीग्रेड या 38 थिए त हिते हीट स्ट्रोक काउंट कयो वेंदो आहे, पर हिन वक़्तु तव्हांजी पोज़ीशन जेका आहे कुझु ॾींहं अॻु में उहा 44.1 सेंटीग्रेड जेको आहे बीठी आहे। त तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त केतिरी जेको आहे हीट स्ट्रोक आहे उन खां पोइ माण्हुनि जूं जेके जानियूं ज़ाया थियूं आहिनि त पाण सम्झो था त इंतिहाई हिकिड़ो गर्मीअ जी जेका आहे उहा शिदत आहे ऐं माहिरनि जो चवणु आहे त हिन शिदत में अञा इज़ाफ़ो थींदो। यकीनन इंसानी जानियुनि जे लाइ जेको आहे त इहो नुक़सानदेह बि आहे। ॿियो त माहौलियात दुश्मन जेके अंसर असां वटि पैदा थी चुका आहिनि, कंस्ट्रक्शन, वणनि जी कटाई ऐं आब हवा में तब्दीली, पाण सम्झो था त इहो सभु सबबु आहे जंहिं गर्मीअ खे पाण हिते मुंहुं ॾियूं था। हा हा, मेन मेड आहे माना असीं इहो बिल्कुलु ॾिसूं पिया जेके तब्दीलियूं थियनि पियूं ऐं उनमें पंहिंजो इंसान ज़ात जो केतिरो हथु आहे। अच्छा पिरे, उनखां अलावा सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ते पाण नज़र विझूं, ख़ासि तौर ते उत्तर वारा जेके इलाइक़ा आहिनि जिन खे पाण हार्ड एरियाज़ कंसीडर कंदा आहियूं, आम छोकिरी पिरे जहिड़ी या ताहिरा जहिड़ी माना असीं हीअं उते कोन था वञी सघूं, किथे जेको आहे आम निकिरी कोन था सघूं इलाइक़नि में। हर ॾींहं ते असांखे को न को केस मिले थो, हर ॾींहं ते असांखे न्याणी सां औरत सां ज़ुल्म थींदे नज़र अचे थो। गुलाम वारो केस ॾिसो, अदालत में उहो छोकिरी पंहिंजी ज़ुबान सां चए थी त मूंखे ख़बर आहे मूंसां छा थींदो, पर पीउ जॾहिं पटको हुनजे पेरनि ते रखियो आहे त उन इज़त ख़ातिर वञे थी ऐं उन सां छा थिए थो, उनजो मामो जेको आहे सिधा फायर करे उनखे मारे थो छॾे। तव्हां छा था सम्झो ही कुदियूं रस्मूं, इहो जेको माइंड सेट आहे जंहिं ते अॼु मां ख़ासि तौर ते फोकस्ड आहियां, इहो भला माइंड सेट कीअं तब्दील थींदो? असल में ताहिरा कारोकारी जेको आहे न उहो को माइंड सेट या इहो कावड़ जो अंसर या हिन में हिकिड़ी कूड़ी जेका गैरत जो अंसर ज़ाहिर कनि था, इहो बज़ाहिर माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ हिनजे पुठियां वॾा गहरा सबब आहिनि। उनजे पुठियां वॾेरे जो हथ, तरह जे एसएचओ जो हथ, कानून हलाईंदड़ जेके कानून में जेके कारवायूं कंदड़ माण्हू आहिनि उहे मुलविस आहिनि हिन में, उहे कोन था सहकार कनि। ऐं हीउ धंधो आहे, ही ज़मीननि जी जेका वालार आहे, विरासत आहे। विरासत में जेकॾहिं न्याणीअ जो हिसो आहे त कारो करे हुनखे इल्ज़ाम हणी करे मारे छॾ, ही प्रोपेगेंडा आहे। सिंध जे अंदरि अहिड़े क़िस्म जी जेके प्रोपेगेंडा आहिनि उहे हुकूमती इदारनि जे सरपरस्तीअ हेठि थींदियूं आहिनि त जीअं माण्हुनि में डपु इंतिशार पैदा थिए, वेड़ हुजे, माण्हू पंहिंजे ज़ाती मसइलनि में एतिरा त उलझियल हुजनि जो ॿियनि पासनि में हुनजो ध्यानु न वञे। ही पूरो हिकिड़ो सिस्टम आहे, ही कारोबार आहे, ही धंधो आहे, ही बिज़नेस आहे। कॾहिं असां ॾिसंदासीं त हिते धाड़ेल कल्चर खे इंट्रोड्यूस करे मासूम माण्हुनि खे अगवा करे उन्हनि ते तशदुद करे उन्हनि जा वीडियो रिकॉर्ड करे उन्हनि खे सोशल मीडिया ते हलाए करे माण्हुनि में हिरास पैदा कयो वेंदो आहे। किथे उस्तादनि खे, डॉक्टर्स खे या जेको आहे पढ़ियल लिखियल माण्हुनि खे मारे करे
सोसाइटी में हिकिड़ो ख़ौफ़ ऐं हिरास पैदा कयो वेंदो आहे त जीअं कोई आवाज़ न उथारे सघे, कोई ॻाल्हाए न सघे, जेकॾहिं कोई पंहिंजे हक़नि जे लाइ ॻाल्हाईंदो, जेकॾहिं कोई पंहिंजे राइट्स जे बारे में उथंदो, जेकॾहिं कोई जेको आहे त इन्हनि वॾेरनि वीरनि जागीरदारनि पीरनि सरदारनि पुलिस ऐं हुक्मराननि जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदो, उन सां अहिड़ो असरु कयो वेंदो ऐं माण्हुनि में ख़ौफ़ हिरास पैदा करे जिदोजहद खे रोकण जी कोशिशि कई वेंदी। हिन वक़्तु तव्हां ॾिसो त धड़ाधड़ हिक ॿिए जे पुठियां नियाणियुनि खे क़तल कयो थो वञे। हिकिड़ो कोस घर ठही वियो आहे सद जे अंदरि, जंहिं ते अदालतूं ख़ामोश आहिनि, जिते हुकुमरान तबिको ख़ामोश आहे। तव्हांखे को MP MN ते ॻाल्हाइण लाइ कोन मिलंदो, हुकूमती नुमाइंदो तव्हांखे न मिलंदो, वॾो वज़ीर तव्हांखे चुप नज़र ईंदो। न त इहा ख़ामोशी ज़ाहिर करे थी त कातिल केरु आहे ऐं कंहिंजी सरपरस्ती हेठि ही सॼो निज़ाम थिए थो। किथे फहमीदा लगारी थी क़तल थिए पई मेडिकल जी स्टूडेंट, हू खाई थी खाए हिरासमेंट जे चक्कर में। हिरासमेंट बि हिकिड़ो बिज़नेस आहे। औरतुनि खे महदूद करणु, जिदोजहद खे माठो करणु, माण्हुनि में ख़ौफ़ ऐं हिरास पैदा करणु। ऐं गुला भारोवार जेको तव्हां केस ॿुधायो था उन में तव्हां ॾिसो त अदालत में वञी करे जेका छोकिरी पीउ जे पटके ख़ातिर पंहिंजे घर वञण जे लाइ राज़ी आहे, हुनखे ख़बर आहे त मां मरण वारी आहियां, छा इहा ॻाल्हि जेको आहे जज खे ख़बर न हुई? पाण सम्झूं था त उहो जज बि कातिल आहे जंहिं इहो फ़ैसिलो ॾिनो आहे। जॾहिं जिरगे जे अंदरि वॾेरा फ़ैसिलो ॾींदा आहिनि तर में, त यकीन ॼाणो त उन फ़ैसिले जे पुठियां हुनखे लखे रुपया मिलंदा आहिनि। इहो हिकिड़ो बिज़नेस आहे। सही न, पर वना छोकिरी जे कॾहिं अदालत में बीह करे चवे त साॻे तरीक़े सां पाण इहो सॼो इल्ज़ाम जॻो कंदड़, इहो जजनामो पेश कंदड़ उन जज जे मथां बि वाजिब थिए थो, जेको इन क़त्ल में सिधे तरीक़े सां मुलविस आहे। कातिल सरेआम TV चैनल्स ते व्यूज़ ॾींदे पाण खे नज़र अचनि था त हा असां गैरत जे नाले ते क़त्ल कयो आहे, असांजो रिवाज इहो आहे। ही रिवाज आहे, ही रीतू रस्मूं आहिनि, ही कूड़ी गैरत आहे। गैरत त इंसानियत में आहे, गैरत त नियाणियुनि खे पढ़ाइण में आहे, गैरत त नियाणियुनि खे मारण में न आहे। जी हा। अच्छा, पहिरें पंहिंजी ज़ुबान सां जेकॾहिं अदालत में बीही का छोकिरी जेकॾहिं हू वञणु चाहींदी माइटनि वटि त डेफिनेटली अदालत उनखे अलाउ कंदी, पर हिते थियणु ईअं घुरिजे हा त असां वटि कुझु सिपाही उन सां गॾु ज़रूरु हुजनि हा ऐं उनजी जेका आहे न सही हिफ़ाज़त कई वञे हा। बिकॉज़ उहा पाण पंहिंजी ज़ुबानी जॾहिं चए थी त मूंखे ख़बर आहे त मूंसां छा कयो वेंदो, त इट्स वेरी क्लियर त उनखे जेको आहे सो मारियो वेंदो। ऐं इहे असां वटि जेको आहे न इहे शयूं आम जाम असां वटि थियनि पियूं थियूं। उनखां अलावा हज़ारे लख ॿार जेको आहे सो स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि, अनएम्प्लॉयमेंट तमामु घणी आहे, उन्हनि तरफ़ असांजो ध्यानु न आहे। असां वटि जेके जॻह ते वेठल उहे माण्हू मौजूदु आहिनि उन्हनि जो इन्हनि शयुनि ते बिल्कुलु ध्यानु कोन आहे। छा सम्झो था भला असां वटि सुधारो कॾहिं कीअं मुमकिन थींदो? सुधारो मुमकिन आहे ताहिरा, सुधारो आहे कानून साज़ी में, सुधारो आहे अवामी जिदोजहद में, जेको सभिनी शयुनि खे ख़तमु करे सघे थो। असां सभिनी जी मुसलसिल ख़ामोशी ऐं तमाशाई बणिजी रहण जे करे ही वाक़िया रूनुमा थियनि। पाण सभिनी खे गॾिजी करे आवाज़ उथारणु खपंदो आहे ऐं जेकॾहिं असां आवाज़ न उथारींदासीं, चुप करे वेहंदासीं, ॻाल्हाइण बंदि कंदासीं त पोइ अहिड़ा वाक़िया रूनुमा थींदा। ही त हाईलाइट थियनि था जेके TV ते अचनि था, केतिरा ई असां वटि अहिड़ा वाक़िया थियनि था जेके कलम बंदि नथा थियनि, जेके रिपोर्टेड नथा थियनि पिया, जेके अवाम जे साम्हूं नथा अचनि। पर असांखे ख़बर आहे त असांजी सोसाइटी में असांजे ई आसपास इहे रोज़ जो मामूल बणियल आहे, हर घर में बणियल आहे। तव्हां सम्झो था त तशद्दुद सिर्फ़ु जिस्मानी थींदो आहे, तशद्दुद ज़हनी बि थींदो आहे। हर घर में तव्हां जेकॾहिं ॾिसंदो त मेजोरिटी जेका आहे उहा ज़हनी तशद्दुद जी आहे ऐं ज़हनी तशद्दुद जेको आहे उहो ॾोहारनि खे जनम ॾींदो आहे। इहा मुसलसिल ख़ामोशी, घर जो मसइलो सम्झी करे हुनखे छॾे ॾियणु, ज़ाती मसइलो सम्झी करे हुनखे छॾे ॾियणु, असां सभई हिन में बराबरि जा शरीक आहियूं, ॾोहारी आहियूं। तव्हां सही पिया चओ, जंहिं वटि जेतिरो जेको आहे न वस हले थो उहो घटि में घटि पंहिंजो आवाज़ त उथारे ई सघे थो। अच्छा, उन खां अलावा पहिरियों त इहे शयूं तमामु असां जेको आहे न डिस्कस कंदा हुआसीं, ॻोठनि में इन तरह जा वाक़िया थियनि था, पर हाणे आम जाम इहे वाक़िया असांखे शहर में बि थींदे नज़र अचनि था। काल्ह जो ई केस आहे, को पुराणो केस कोन आहे। महानूर नाले छोकिरी हैदराबाद जी रहवासी, उनखे जेको आहे सो गोलियूं हयूं वयूं आहिनि, उहो लाश मिलियो आहे ऐं उनजो जेको हस्बैंड आहे उहो जेको आहे सो आइस जो को नशो करे थो ऐं चयो वञे थो त उनजे मुड़ुस उनखे मारियो आहे। सो छा था सम्झो त शहरनि में हीउ जेको नशो आहे, हीअ जेका वबा फैलिजी चुकी आहे, इहा भला अञा केतिरा घर उजाड़ींदी? जेकॾहिं मुसलसिल इहा ख़ामोशी रही न,
जेकॾहिं इहे सबब जेके तव्हां ॼाणायो था त नशो हिकु ख़ामोश क़तल आहे, कातिल खे जनम ॾिए थो, त इहा ॻाल्हि बिल्कुलु हक़ीक़त आहे। असांजे समाज में इहे रोज़ जा वाक़िया आहिनि जेके अहिड़े क़िस्म जा जेके ड्रग्स एडिक्ट आहिनि माण्हू, उहे अची करे तशद्दुद कनि था, हथु खणनि था। पहिरीं ॻाल्हि, बुनियादी तरह जेको मर्द औरत ते हथु खणे थो या ज़हनी टॉर्चर ॾिए थो, उनखे मर्द कंहिं बि तरीक़े सां चई नथो सघिजे पियो। हुनजी गैरत सिर्फ़ु औरत ते हथु खणण जेतिरी बची आहे, उन ते गार गंद करण जेतिरी, उन तशद्दुद करण जेतिरी बची आहे। अहिड़ा मर्द न हूंदा आहिनि समाज में। नंबर ॿ ॻाल्हि त मुसलसिल हिन ते प्रोपेगेंडा जेका थिए थी असां वटि, उन में असांजा इंतिहा पसंद जेके मुलविस आहिनि, हुकूमत मुलविस आहे, वॾेरो मुलविस आहे, उहो माण्हू मुलविस आहे जेको वॾेर की सोच रखे थो। खुतबा थींदा, इजलास थींदा, बहस थींदा, उन में इहो न ॿुधाए, उते इहो ॻाल्हाइबो औरत जे पर्दे ते ज़रूरु ॻाल्हाइबो त औरत पर्दो नथी करे, हुनखे हिकु लिबास ई पाइणु खपे, हुनखे ॿाहिरि हीअं निकिरणु खपे, न निकिरणु खपे। इहो न, हिते इन पॉइंट ते न ॻाल्हाईंदा त औरतूं कुसजनि बि थियूं, मारजनि बि थियूं, उनजो तदारुक छा आहे, उन ते कीअं ॻाल्हाइजे, उनखे कीअं बंदि कजे। इन ॻाल्हि खे ख़ामोशीअ सां हथी वठाइण में इन्हनि सभिनी माण्हुनि जो मिलियल जुलियल हथु आहे जेको असांजे समाज में ख़राबियूं पैदा कनि था। जी, तव्हां बिल्कुलु सही पिया चओ। अच्छा, तव्हां पहिरें पंहिंजी ज़ुबानी चओ था त हिकु प्रोपेगेंडा आहे, ही हिकु बिज़नेस आहे ऐं ही हिकिड़ी वॾी चेन आहे, भला इनखे ब्रेक कीअं कयो वेंदो? बर वक़्तु कानून साज़ी, कानून में सभु शयूं ऐं सज़ाऊं मौजूदु आहिनि कातिल जे लाइ। उनजे लाइ बर वक़्तु क़दम खणणु तमामु ज़रूरी आहे। अवामी मज़ामत ऐं जिदोजहद खे वधीक तेज़ करण जी ज़रूरत आहे। इहे ई इन सभिनी शयुनि मां निकिरण जो वाहिद हल आहिनि जेके असांजे समाज खे साफ़ ऐं सुथरो बणाए सघनि था, जिरगनि खां, क़तलनि खां, ड्रग्स एडिक्ट माण्हुनि जे तशद्दुद खां असांखे बचाए सघनि था, हिरासमेंट खां बचाए सघनि था। बिल्कुलु बिल्कुलु पिरे, थैंक यू सो मच तव्हां प्रोग्राम में शामिल थियो। लास्ट में हिकिड़ो क्वेश्चन मां करणु चाहींदमि। काफ़ी ॾींहंनि खां हिन हवाले सां प्रोग्राम में डिस्कस कंदी अचां पई। असांजो जेको एग्ज़ामिनेशन सिस्टम आहे, असां सभु हुन खां बख़ूबी वाक़िफ़ आहियूं। असां वटि चयो वेंदो आहे त तालीम सभु कुझु आहे ऐं तालीम खां सवाइ कुझु बि कोन थो थिए। इन में को शक कोन्हे को त तालीम खां सवाइ दुनिया में कुझु बि कोन थो थिए। पर जेके 4 साल आहिनि, 9th मैट्रिक, फर्स्ट ईयर इंटर, एग्ज़ामिनेशन सिस्टम ते जॾहिं नज़र पवंदी आहे त असांखे सभु शयूं वाज़िह थी वेंदियूं आहिनि ऐं हिकिड़ो वॾो सुवालु नज़र ईंदो आहे ॿार जे हुन फ्यूचर ते, हुन स्टूडेंट जे फ्यूचर ते। छा त सम्झो त इन ई तरह जेकॾहिं एग्ज़ाम्स वरिता विया, इहो सिस्टम ईअं ई हलियो त पोइ सिंध जी तालीम किथे पहुचंदी? ही पाण जेको हींअर ज़िक्र कयोसीं प्रोपेगेंडा ते, त साॻे तरीक़े सां तालीमी इदारनि में बि मुसलसिल असां वटि कॉपी कल्चर खे इंट्रोड्यूस कराइण, सिफारिश कल्चर खे इंट्रोड्यूस कराए जेके मेरिट आहे, मेरिट जी लताड़ कई थी वञे हेठि खां मथे ताईं। जेका तव्हां 9th मैट्रिक फर्स्ट ईयर इंटर जी ॻाल्हि था कयो, इहो बुनियादु आहे। बुनियादु ही जेकॾहिं असांजो बिगड़ियल हूंदो त तव्हां सम्झी सघो था हिते सिस्टम कीअं हलंदो। हर नौजवान वटि असां वटि तक़रीबन सोच इहा ई आहे त तव्हां जेकॾहिं पैसा ॾेई करे नौकिरी वठंदो पाकिस्तान ऐं ख़बल ख़सूस सिंध जो जेको आहे त सिस्टम ईअं आहे। इहा नौजवाननि जे अंदरि जेका आहे त हिकिड़ी ॻाल्हि जेका आहे उहा विधी वई आहे ऐं उनखे इन सिस्टम में हलाइण जे लाइ आदी कयो थो वञे पियो। त जेकॾहिं तव्हां हिन सिस्टम में न हलंदो तेसिताईं अॻिते न वधंदो। ॿी ॻाल्हि त असां वटि हिकिड़ी ॿी शइ जेका आहे उहा तमामु घणी हले थी, उहा इहा आहे त जेकॾहिं कंहिं माण्हू वटि सरकारी नौकिरी न आहे त सम्झो उहो बेकार आहे। यानी जंहिं वटि टैलेंट आहे, जंहिं वटि समाज सुधारक आइडियाज़ आहिनि, जेको माण्हू ॿियनि फील्ड्स में पंहिंजो पाण खे भड़ सम्झे थो, उहो इन्हनि सभिनी शयुनि खे छॾे, पंहिंजा जेके क्रिएटिव आइडियाज़ आहिनि उन्हनि खे छॾे, समाज लाइ बहितरीअ खे छॾे, सरकारी नौकरीअ ॾांहुं रुजू करे नौकर थी करे हले, पर इंडिपेंडेंसी कंहिंखे नथी वणे पई। हीउ पूरो हिकिड़ो सिस्टम आहे जंहिंखे बिगाड़ण जी कोशिशि कई थी वञे, जंहिंखे बुनियाद खां वठी ख़राबु करण जी कोशिशि कई थी वञे, बजाए हुनखे सुधारण जे, बजाए टेक्नोलॉजी जो फ़ाइदो वठंदे हुनखे बहितर नतीजा ख़ैज़ बणाइण जे, इनखे हथु वठी करे बिगाड़ण जी साज़िश आहे। ऐं पाण सम्झूं था त जिदोजहद ऐं इन्हनि ते ॻाल्हाइण ऐं मुसलसिल इन्हनि जे बारे में लिखणु, इन्हनि खे निंदण वाहिद हल आहे इन्हनि सभिनी शयुनि मां निकिरण जो। सही पिया चओ, बिल्कुलु। अच्छा, लास्ट में पहिरें तव्हीं मुखातिब आहियो सिंध जी हर औरत सां, हर न्याणी सां, छा चवणु चाहींदो, छा मैसेज हूंदो? पढ़ो, पंहिंजे पेरनि ते बीहो, पंहिंजो पाण ते यकीन कयो ऐं जॾहिं बि ॾिसो त तव्हां ते को ज़ुल्म थिए थो, तव्हां ते का रोक टोक थिए थी जेका गैर ज़रूरी आहे, तव्हां एक्शन खणो। तव्हां वाक़िफ़ हुजो पंहिंजे हक़नि खां, पंहिंजे राइट्स खे ज़रूरु पढ़ो, पंहिंजे राइट्स खां तव्हांखे ज़रूरु आगाही हुजे ऐं थी सघे त तव्हां पंहिंजे ॾुखे वक़्त में
कानूनी मदद ज़रूर वठो। कुझु ॾींहं अॻु में न्याणी आहे ख़ासि फैली, उन सां जेको यूनिवर्सिटी में मसइलो आयो, मेरान यूनिवर्सिटी में, उन एक्शन खयो, हुनजो फादर हुन सां बीठो आहे, पूरी सिंध हुननि सां गॾु बीठी आहे। अहिड़े तरीक़े सां पंहिंजे पेरनि ते बीहो, मज़बूत थियो। जेकॾहिं का बि अणवणंदड़ का बि शइ थिए थी तव्हां सां, जेकॾहिं बेवाजिबी थिए थी, स्टैंड वठी उथी बीहो, पंहिंजो पाण ते यकीन रखो। कामयाबी तव्हांजी आहे ऐं तव्हां ई फतेहयाब आहियो, छाकाणि जो तव्हां हिन सिस्टम खे चैलेंज करण लाइ ॿाहिरि निकिता आहियो। तव्हां बिल्कुलु सही चओ पिया। थैंक यू सो मच। पहिरें तव्हां असांखे टाइम ॾिनो। पहिरें सुमरो मां त ईअं चवंदी आहियां त असांजी टीम जी मेंबर ई आहे ऐं जॾहिं बि पहिरें खे कॉल कंदा आहियूं त असांखे टाइम ॾींदी आहे। पाण एडवोकेट आहे, सिंधियाणी तहरीक सां हुनजो जेको आहे सो तालुक़ु रहियो आहे, त तमामु शयुनि खे सुठे अंदाज़ में ॾिसंदी आहे, सुठे तरीक़े सां ॻाल्हाईंदी आहे। अच्छा, असां पहिरियों ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था। नाज़रीन, साथ मौजूदु आहे प्रिंस बिस्किट जो। प्रिंस बिस्किट जे हर हिकु बाइट में आयरन मौजूदु आहे ऐं कणिक जी भरपूर ग़िज़ायत सां प्रिंस बिस्किट खे तयारु कयो वियो आहे। नंढड़ो ब्रेक आहे, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर वेलकम चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम सां साथ मौजूदु आहे प्रिंस बिस्किट जो। प्रिंस बिस्किट जे हर हिकु बाइट में क्रीमी ऐं चॉकलेटी टेक्सचर मौजूदु आहे। अॻियां वधूं था। फ़िदा हुसैन शाह साहिब सां गॾु मौजूदु आहिनि। सो सैयद फ़िदा हुसैन शाह साहिब जो कमु जेको आहे ॾाढो ज़बरदस्त रहियो आहे ऐं असां जेको आहे सो मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स में उन्हनि सां मुख़्तलिफ़ इशूज़ ते ॻाल्हाईंदा रहिया आहियूं। थोरो आर्ट ते नज़र विझूं था ऐं चाहींदसि त स्क्रीन खे अव्हां कीअं ॾिसो था, छा थॉट्स आहिनि, कीअं शेयर कंदव? हा, ॾिसो, आग लगी बस्ती में तमामु सुठी कामयाबु वई। उन खां पोइ बुला अलाह जे बूटो ॿारियो या न, पर उन में माण्हुनि खे बुलिशा नज़र कोन आयो। सही, ठीकु आहे। उन खां पोइ साइको अचे थी पई, शान आहे मीरा जी, ऐं उन मीरा वेचारीअ खे अलाह जे छा मसइलो आहे त जेके कद खां किरियल माण्हू आहिनि उहे हिट कनि था। ऐं सभिनि खां पहिरीं असांखे ॾिसणु घुरिजे त उहो आर्टिस्ट आहे, परफॉर्मर्स आहे। हींअर आऊं जॾहिं ॻाल्हि करियां पियो फिल्मुनि ते त मुंहिंजे लाइ पिणु अजीब सिचुएशन आहे। वालदा जी वफ़ात खां पोइ 2-3 ॾींहं पहिरीं असांजो नंढपण जो प्यारो दोस्त हाजी नियाज़ अहमद मेमन गुज़ारे वियो आहे। अलाह साईं खे जन्नत नसीब करे। अंदरि जो मौसम उदास हुजे ऐं ॿाहिरि वरी अव्हांखे पंहिंजे कम ते ॻाल्हाइणो हुजे। सो चवण जो मक़सदु इहो त ईद उल अज़हा ते साइको बचे पई ऐं फ़ैद मुस्तफ़ा जी ज़ोम्बीड उहा बचे पई, जंहिंमें इहो जेका ज़ी जनरेशन आहे ऐं जेके नयूं टेक्निक्स अचण वारियूं आहिनि उन में आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे अमल दख़ल हूंदो। फिल्म में अहिड़ियूं शयूं तव्हां ॾिसंदव जेके जिदत ऐं डिजिटल दुनिया जूं ख़बरूं पेश कंदी, पर उन में फ़ैद सां महविश हयात आहे ऐं हुन में पुठी फिल्म में माहिरा हुई। ऐं हाणे असां वटि जेका सिचुएशन या ड्रामनि जेका सिचुएशन कई आहे त इंडिया ताईं उन्हनि जी सूंहं वञे थी पई, पर पूरी दुनिया ताईं। हा, ऐं नासिर अदीब हिकिड़ो आहे जंहिं मौला जट जी कहाणी लिखी। उन जो फ़र्ज़ु ई इहो आहे त उते वेही हर वॾी हीरोइन जे नाले अजीब ग़लीज़ क़िस्म जा जुमिला चवे, जंहिं ते अदाकारा मुमताज़ स्टैंड वरितो आहे ऐं अदाकारा मुमताज़ बाक़ाइदे डिफेंड कयो आहे पंहिंजी फिल्म इंडस्ट्रीअ खे, औरतुनि खे ख़ासि करे। त इहे कहिड़ा माण्हू आहिनि, इहे कंहिंजे चवण ते अहिड़ियूं ॻाल्हियूं कनि था पिया ऐं मूंखे नथी सम्झ में अचे त इन्हनि जो फ़नी कद बुत केतिरो थो रहे। जेॾी महिल बि औरत ॾांहुं आङुर खणो था, या उहो कहिड़ो पीउ आहे जेको पंहिंजे धीअ जे लाइ मुसीबत करे थो पियो समूरी सिंध में, असीं पिया ॾिसूं। ऐं इन ॻाल्हि सां ई एफिलिएटेड ॻाल्हि अव्हांखे इहा ॿुधायां त घणा जेके सरदार आहिनि उहे जरगे में हुन धुर खां पैसा वठनि था, हुन धुर खां पैसा वठनि था।
उन्हनि जे घर जो ख़र्च इन्हनि जर्गनि ते हले थो। हा, ऐं हू त प्राउडली ऐं चवंदा हुन में आहिनि सैयद बि आहिनि, पीर बि आहिनि, सभिनी ज़ातियुनि जा माण्हू आहिनि। पर हाणे इहे कीअं अलाह साईंअ खे मुंहुं ॾेखारींदा? तव्हां सही पिया चओ, बिल्कुलु बिल्कुलु तव्हां सही पिया चओ। बिकॉज़ असां वटि जेको सिस्टम आहे उनखे तब्दील थियण जी हिन वक़्तु अशद ज़रूरत आहे। दुनिया अलाए किथे पहुची वई आहे ऐं असां वटि उहे ई शयूं डिस्कस थींदियूं आहिनि त हिकु सरदार वेठो आहे, ॿ धुरियूं वेठियूं आहिनि ऐं हिकिड़ो जेको आहे सो फ़ैसिलो साम्हूं अचे थो ऐं उहो जेकॾहिं कंहिंखे नोटिस मिलियल आहे ऐं अदालत जेको आहे सो उनखे सपोर्ट करे पई ऐं जेको आहे सो हिकिड़ो हूंदो आहे न, असां वटि हिकिड़ो सिस्टम जे तहत कमु हलंदो आहे त उहो वरी बि एक्सेप्टेबल हूंदो आहे। अदरवाइज़ जेको कमु थिए थो ऐं कानून जे ख़िलाफ़ु जेको कमु थिए थो उन बाबति हर माण्हू खे ॻाल्हाइण जो हक़ आहे, छो त जमहूरियत जिथे हूंदी आहे उते आम माण्हू ॻाल्हाए सघंदो आहे। एंड इफ यू हैव अ स्क्रीन बट यू ऑल हैव, तव्हां सभिनीनि वटि आहे, तव्हां सभु सोशल मीडिया हलाईंदड़ आहियो, तव्हां सभु जेकॾहिं उहो शऊर रखो था ऐं तव्हां सम्झो था त असां हिन मामले ते सही अंदाज़ में ॻाल्हाए सघूं था त तव्हां ज़रूरु ॻाल्हायो ऐं इन माइंड सेट खे इन ई तरह चेंज कबो या इन चेन खे इन ई तरह ब्रेक कबो, अदरवाइज़ कुझु बि कोन्ह थींदो असांजी सोसाइटी में। अच्छा, असां जॾहिं स्क्रीन ते नज़र विझूं था ऐं इन ॻाल्हि खे चवण में इलाही सुठो बि लॻे थो त असां वटि जंहिं तरह असांजी स्क्रीन ऐं ड्रामास ॾेखारिया वञनि था उहे पूरी दुनिया में उनजी रेटिंग बि थिए थी ऐं इलाही सुठे तरीक़े सां कमु हले पियो। तव्हां सम्झो था त फिल्म उन तरह उहो जेको आहे न परफॉर्म न पई करे सघे, इहो भला छो ऐं केसीं ताईं ईअं हलंदो? ॾिसो, स्क्रिप्ट, सुठी स्क्रिप्ट जी कमी आहे। हाणे फ़ैद मुस्तफ़ा जेकॾहिं ज़ोंबी नाले फिल्म ठाहे थो, मतिलबु स्टोरी ख़तमु थी वई आहे छा? न, स्टोरी ख़तमु कान थी आहे। स्टोरी नजम अब्बासी ऐं महताब महबूब ऐं तनवीर अब्बासी शाइरी संदन, इहे सभु शयूं असांखे अॻियां आहिनि। जी हा, असांखे यूटिलाइज़ करण लाइ आहिनि। रुबीना जेॾी महिल शाइरी लिखे थी त हुनजी तरंग जेका थिए थी सा मूंखे राग एमण जा सुर यादि ईंदा आहिनि। त आउं सम्झां थो त असां वटि जॾहिं अहिड़ी क़िस्म जा माण्हू मौजूदु आहिनि, पढ़ियल लिखियल सभु, त उहे शयूं अवी हाईलाइट करियो। ॿियो वरी आउं पंहिंजे ॻोठाणनि खे, हारनि खे, मज़दूरनि खे, भीलनि खे, बागड़ियुनि खे अर्ज़ु कंदुसि त पंहिंजी बिरादरीअ लाइ, पंहिंजी बिरादरीअ जे नियाणियुनि लाइ, हींअर केतिरा पंहिंजा छोकिरा जेके बागड़ी आहिनि या भील आहिनि उन्हनि CSS कयो आहे ऐं हू असिस्टेंट कमिश्नर थिया आहिनि, त इहा साॻी शइ नियाणियुनि में बि हुजे, इहा साॻी शइ अवी पंहिंजे नियाणियुनि खे बि ॾियो। असां वटि ॾिसो, नियाणी औरत अज़मत जो निशान आहे। बीबी ख़दीजा पाण चयो साईं जन खे त छा बि मूंसां निकाह करणु पसंदि कंदो? छो मौलवी साहिबान इहा ॻाल्हि नथा कनि? ऐं पुटु जे करे अचे, धूड़ पाए अचे, शादी करे अचे त ठीकु आहे, बाक़ी जे नियाणी थी करे त हुन ते एतिराज़ छो थो थिए? अलाह साईं हक़ु ॾिनो आहे, क़ुर शरीफ़ हक़ु ॾिनो आहे। अच्छा, मां हिते हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि डिस्कस करणु चाहींदुमि। तव्हां ॾाढे ज़बरदस्त अंदाज़ में हिन शइ खे डिस्कस कयो। असां वटि माना जेकॾहिं का छोकिरी कंहिं इदारे में पढ़े थी, हींअर मेहरान यूनिवर्सिटी जो असां वटि एग्ज़ाम्पल मौजूदु आहे ऐं मैथमेटिक्स डिपार्टमेंट जी स्टूडेंट आहे जेका MPhil करे थी पई, ऐं डेफिनेटली जेका स्टूडेंट मैथमेटिक्स डिपार्टमेंट जी हूंदी, जेका MPhil करण जे लाइ मेहरान यूनिवर्सिटी खे चूज़ कंदी, त सोचे सघिजे थो न त उहा हिकिड़ो सुठो ज़हन आहे, सुठो ज़हन आहे, सुठो माइंडसेट आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हू टैलेंटेड आहे। जॾहिं उनजे साम्हूं हिकु टीचर अची बीह थो रहे ऐं उनखे ग़लति शयुनि जी ऑफर पियो करे ऐं हूअ जॾहिं प्रोटेस्ट करे थी, ऐं वॾी ॻाल्हि मां इनखे जेको आहे न नाज़रीन हिते इन तरह डिस्कस करणु चाहींदमि त वरी उन छोकिरीअ जो जॾहिं वालिद उनजो बयानु साम्हूं अचे थो ऐं उहो पंहिंजी नियाणी खे सपोर्ट थो करे, त उन नियाणी जो केॾो जेको आहे सो एतमाद मज़बूत वधी वेंदो। छा सम्झो था? सिंधी माइट ईअं आहे, मोस्टली सिंधी माइट कीअं आहे, छा था सम्झो? हा, न ॾिसो, माइटनि जो फर्ज़ु आहे, माइटनि जो फर्ज़ु आहे त ॿारनि खे उत्साह ॾियनि ऐं हर उन हंध ते ख़ासि करे नियाणियुनि खे, ऐं नियाणियुनि खे अवी उन हिसाब सां एजुकेट करियो, अवेयरनेस ॾियो उन्हनि खे त बाबा जिते वञिणो आहे उते पंहिंजे इज़त नफ़्स जो ख़्यालु करिणो आहे, पंहिंजी पर्सनैलिटीअ खे ग्रूम करिणो आहे। ऐं ठीकु आहे, मां
पुटियूं थी चूंडे, धीअ यूनिवर्सिटी या कॉलेज ताईं पहुती आहे, सुठी ॻाल्हि आहे। ऐं उन में उहो ई कॉन्फिडेंस हूंदो त छो जे हलाल जो लुकमो उन खाधो हूंदो। ऐं ॿी वॾी ॻाल्हि त तव्हीं पंहिंजे धीअरुनि खे, पंहिंजे न्याणियुनि खे, पंहिंजे भेनरुनि खे हिकिड़ो इहो मिल्कियत वारो किसो वॾी अहमियत थो रखे। तबाकारी करे छॾियूं, घर जो पैसो घर में रहंदो, इहा कहिड़ी शराफ़त आहे। ऐं आउं नथो सम्झां त पंहिंजो सिंध जी का बि न्याणी पंहिंजे मौक़िफ़, पंहिंजे जेको वुमेन स्ट्रक्चर आहे उन खां हटियल आहे। असांजूं न्याणियूं माशाअल्लाह चश्मे बदूर जिते आहिनि उते पंहिंजी सघ सां, पंहिंजी महिनत सां, महताब महबूब खां वठी महताब अकबर राशिदीअ ताईं, ऐं नूरुल हुदा शाह खां वठी डॉक्टर हसीन मुसरत शाह ताईं, सभिनि पंहिंजे अंदर जी उहा जेका शमा आहे उनखे रोशन रखियो आहे। ऐं न्याणियूं जेके से हिकिड़ी सब्जेक्ट में, कंहिं बि सब्जेक्ट में, कंहिं टिपिकल कंहिं सब्जेक्ट में जेकॾहिं महारत हासिल कनि थियूं ऐं ॻाल्हाइण जो फ़न, सैरगुल भट्टीअ जो नालो आउं वठंदुसि त पाण जेॾी महिल ॻाल्हायूं थियूं त शाह लतीफ़ खे कीअं थियूं डिस्क्राइब कनि ऐं छा फारसी। अच्छा पहिरीं सर असां ब्रेक सॉरी लाइव कॉलर आहिनि उन्हनि जी तरफ़ अॻियां वधूं। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम। अदा तव्हांखे भलीकार चऊं था, पंहिंजो नालो ॿुधाइजो, किथां खां शामिल थिया आहियो? नज़ीर कोसो, सोबतपुर बलूचिस्तान खां। भलीकार चऊं था, छा चवणु चाहींदव? प्रोग्राम नशरियात तमामु बहितरीन आहे, असां ॾिसी रहिया आहियूं ऐं लतीफ़ साईं जो बैत ॿुधाईंदासीं। हा हा ॿुधायो ॿुधायो। हो त न कजा हिसाब, आऊं त ॾोही आहियां, मरी संदे मन में न आहे को सवाब, ज्ञान बि कहिड़ो हिसाब ॾींदुसि सारे कॾूह जो। वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। दादा प्रोग्राम जे हवाले सां छा चवंदव? प्रोग्राम कीअं लॻंदो आहे? ऐं कोशिशि त रहंदी आहे त जेके असांजे समाज जा मसइला हुजनि उन्हनि ते असीं ॻाल्हाए सघूं। ओके जी, थैंक यू। कॉल ड्रॉप थी चुकी आहे। असां पंहिंजे हिन प्रोग्राम में हमेशह कोशिशि कई आहे त जेको रिसेंटली जेका शइ असां ॾिसी रहिया आहियूं उन ते ज़रूरु असां ॻाल्हायूं। मां तव्हां सां बि डिस्कस करणु चाहींदमि त असां जॾहिं ॻाल्हि कयूं था सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी जिते औरत सां घणो ज़ुल्म थिए थो, ऐं इन तरह जा केसिस जेको आहे ॾुखिया केसिस साम्हूं अचनि था, उन्हनि खे मां ॾुखियो केस ज़रूरु चवंदमि। पर हैदराबाद में बि असांखे इन तरह जूं शयूं नज़र अचनि। आम जेको आहे न उनखे औरत खे मारियो वञे ऐं उनखे जेको आहे न वॾो हिकिड़ो ज़ुल्म आहे, उनखे उन तरह कंसिडर बि नथो कयो वञे, ऐं सभु जेको थिए थो उहो नशे जे करे थिए थो। इन तरह जा केसिस छा चवणु चाहींदव? ॾिसो, इवन इन हैदराबाद, विद इन हैदराबाद जेकॾहिं इहे क़तल केस थियनि था, काल्ह हिकिड़ो आइस जो ई हमरा आहे त पंहिंजी ज़ाल खे मारियो आहे, 5 सालनि जो पुटु बि अथसि, त नशो दिमाग़ जे रगुनि मां जेको शौर आहे उहा शइ कढियो थो छॾे। अव्हांखे कंहिं हलो कयो आहे त भई पराई न्याणीअ खे ईअं हिकिड़ी गोली हणी बसि मारे था छॾियो, ऐं हाणे उन 5 सालनि जे ॿार जो तसवुरु करियो त उनजो फ्यूचर सभु कुझु तबाह थी वियो। उहो केॾो अकेलो ॿारु हूंदो ऐं जंहिंजी माउ न रही, ऐं उहो कीअं सर्वाइव कंदो, हिन सोसाइटीअ खे कीअं मुंहुं ॾींदो। सॼी उमिरि उनखे पीउ जे वहशीपण जो निशानो थियणो पवंदो। ऐं ॿी का अच्छा ॿी इहा ॻाल्हि ॾिसो न, आइस एॾो असांजे शहरनि ऐं ॻोठनि में हले थी पई, को एक्शन ई कोन्हे। सही, पुलिस तरफ़ां सफ़ा थधो रिस्पॉन्स आहे। जेको माण्हू गिरफ़्तार थिए थो सो ॿिए ॾींहुं पैसा वठियो छॾियो ॾींहुं। माना मूंखे नथो सम्झ में अचे त कानून जी इहा कहिड़ी शिक आहे जंहिंजे तहत अवी उन माण्हूअ खे छॾियो पिया था जेको मंशियात खणी अचे थो, टक गिरफ़्तार थी थिए, सॼी टक पकड़िजे थी, ऐं ॿिए ॾींहुं उहो माण्हू घर वेठो आहे। जी हा, तव्हां बिल्कुलु सही पिया चओ। ऐं ॻोठनि में सची मूं ॾिठो त सईद पीर वॾियूं वॾियूं ज़ातियूं उहे सभु इन्वॉल्व आहिनि आइस में। बाक़ाइदे उन्हनि खे हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो अमाउंट मिले थो घर में,
ऐं पंहिंजे ॿारनि खे सेफ था रखनि। मुआशरा जेको आहे न उहे अपाहिज थी था वञनि, फ्यूचर सॼो जो सॼो सिधी ॻाल्हि आहे त उहो ख़तम थींदे नज़र अचे थो, ज़हन तबाह थींदे नज़र अचनि पिया, घर उजड़ंदे नज़र अचनि पिया, नौजवान ख़तम थींदे नज़र अचनि पिया। दुनिया चाहींदी आहे त असां वटि हिकिड़ो सुठो अंग हुजे यूथ मेंबर्स जो, ऐं असां वटि अल्हम्दुलिल्लाह आहे, पर उन्हनि खे यूटिलाइज़ न पियो कयो वञे, उन्हनि खे सिधी तरह ख़तमु कयो वञे पियो, उन्हनि जे फ्यूचर खे सफ़ा तबाह कयो वञे पियो। अच्छा, उनखां अलावा थोरो तव्हां सां मां डिस्कस करणु चाहींदमि, असां काफ़ी सारियुनि शयुनि ते डिस्कस कंदा आहियूं ऐं अव्हां त माशाल्लाह तमामु शयुनि ते हिकिड़ी सुठी नज़र रखंदा आया आहियो। असांजे हिन सोसाइटी में जॾहिं असां एग्ज़ामिनेशन सिस्टम जी बि ॻाल्हि कयूं था, असां स्कूल्स जी बि ॻाल्हि कयूं था, तव्हां छा सम्झो था जेके बेसिक रूट्स आहिनि, असां ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़े स्कूल खे सुठी तरह फंक्शनल ॾिसंदासीं, सुठो उते पढ़ायो वेंदो त उहो ॿारु आराम आराम सां ई पंहिंजी मंज़िलुनि खे जेको आहे न माणींदो। स्कूल्स कीअं हुजणु खपनि, छा था सम्झो? ॾिसो, स्कूल में हाणे उहो धणी बख़्शा हार पाराया, ॾिने हार पाता, उहो त सिस्टम आहे ई कोन्हे, हुअणु बि न घुरिजे। हाणे असांखे वरी नओं इमदाद हुसैनी घुरिजे जेको हिन दौर जे हिसाब सां सम्झाए त डिवाइस छा आहे, कंप्यूटर छा आहे, ऐं जेके कोर्स में जेके बैत हुजनि, जेके गीत हुजनि, उहे सफ़ा नेचुरल हुजनि, जेके विलियम वर्ड्सवर्थ जो साथ ॾियनि। ऐं मुंहिंजे ख़्याल में त बेसिक जेका आहे सा आहे स्कूल जी परवरिश, उन खां पोइ अम्मा बाबा बि आहिनि, पर स्कूल जी परवरिश जेका अव्हांजो ब्रॉटअप सुठो थियो आहे। असांजी उल्फत हुसैन धीउ आहे, इटलीअ में वेठी आहे, हाणे इटलीअ में वेठे हुन पंहिंजे ॿिनि भेनरुनि ॿियनि खे बि घुरायो आहे, उहे पढ़नि थियूं पियूं, त इहा केॾी ख़ुशि आईंदा ॻाल्हि आहे त भई अव्हां जूं नियाणियूं पढ़नि थियूं पियूं ऐं वॾे फ़ख़्र सां उन्हनि जी ॻाल्हि करियो। अच्छा, फिदा हुसैन शाह साहब, पहिरियों ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था, पोइ पाण कंटिन्यू कयूं था। नाज़रीन, प्रोग्राम में साथ मौजूदु आहे प्रिंस बिस्किट जो, ऐं प्रिंस बिस्किट जे हर हिकु बाइट में आयरन मौजूदु आहे ऐं कणिक जी भरपूर ग़िज़ायत सां प्रिंस बिस्किट खे तयारु कयो वियो आहे। तव्हां ॾिसंदा रहिजो तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में, ऐं सुबुह मेहरान में साथ मौजूदु आहे प्रिंस बिस्किट जो। प्रिंस बिस्किट हर रोज़ु ॿारनि में एतमाद पैदा करे थो। अच्छा, ब्रेक नंढिड़ो हूंदो आहे, ऐं ब्रेक खां पोइ वापसि अची ऐं असां वरी कनेक्ट थी वेंदा आहियूं। जेके बि ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, कोशिशि हूंदी आहे त तव्हांखे बि असां गॾो गॾु शामिलु कंदा हलूं। नाज़रीन, प्रिंस बिस्किट जे भरपूर हिन स्पॉन्सरशिप सां पंहिंजे प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधंदी। असां सां अॼु प्रोग्राम में सैयद फिदा हुसैन शाह साहब मौजूदु आहिनि। मुख़्तलिफ़ टॉपिक्स ते उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे, ऐं उहे सभु शयूं जेके असांजे ई समाज जूं आहिनि, असांजे ई समाज मां निकितल आहिनि, उन्हनि ते असां ॻाल्हाइण जी कोशिशि कई आहे। अच्छा, हिन वक़्तु असां सां फ़ोन कॉल ते कनेक्टेड आहे रिहाना फ़तेह ख़ान, ऐं रिहाना ॾाढी ज़बरदस्त टीचर आहे ऐं उनजी डेडिकेशन तमामु घणी आहे। मुख़्तलिफ़ उन जूं वीडियोज़ ऐं मां ॾिसंदी रहंदी आहियां, मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे। जेके डेडिकेटेड असांजा उस्ताद हूंदा आहिनि, उहे हक़ीक़त में मुआशरे खे अॾींदड़ हूंदा आहिनि। केतिरा ई स्टूडेंट्स इन्हनि जे करे, इन्हनि जे स्वभाव जे करे, इन्हनि जे सुठे बिहेवियर जे करे अॻियां निकिरनि था। रिहाना, तव्हांखे मां वेलकम चवां थी सुबुह मेहरान प्रोग्राम में। थैंक यू सो मच ताहिरा। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ठीकु आहियो? जी अल्हम्दुलिल्लाह। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। अच्छा, पहिरियों त रिहाना थोरो मां अव्हां सां डिस्कस करणु चाहींदमि। पेपर ॿारनि जा हलनि पिया 11हें जा ऐं 9th मैट्रिक जा थी विया, इंटर जा थी विया। छा सम्झो था त हीउ जेको असांजो एग्ज़ामिनेशन सिस्टम आहे, इहो केतिरे ई टाइम खां जीअं हलियो आहे, हींअर कुझु असां चेंजिस ॾिठियूं आहिनि। जेकॾहिं असां वटि ट्रांसपेरेंसी हूंदी त डेफिनेटली ॿार जो जेको फ्यूचर आहे उहो सुठो थींदो। सो बेसिक जेके 4 साल आहिनि, इन में एग्ज़ाम्स जेके वरिता वञनि था उहे कीअं हुजणु घुरिजनि? ताहिरा, जेके शुरूआती जेके 4 साल आहिनि, उन्हनि जो निज़ाम त बिल्कुलु तब्दीली जे लाइक़ु आहे जी। उहो सिस्टम पाण खे बदिलाइण जी ज़रूरत आहे, छाकाणि जो उहे ॿारनि जा जेके अर्ली स्टेजिस हूंदा आहिनि, उनमें ॿारड़ो सिर्फ़ु पढ़ंदो न आहे, हुनखे सिखण जी वधीक ज़रूरत हूंदी आहे।
हू एडॉप्ट जल्दी कंदो आहे शयूं बजाए ॿुधण जे। असीं हुनखां अमल तॾहिं कराए सघूं था जॾहिं असीं प्रैक्टिकली उन्हनि शयुनि खे एक्टिविटी जी सूरत में उन्हनि जे आॾो रखंदासीं। ॿारड़ा असांजो किताब पढ़ी न आहिनि सघंदा उन्हनि स्टेजिस में जेके अर्ली स्टेजिस आहिनि, पर उन वक़्तु हुनखे सिर्फ़ु असीं सम्झाए सघूं था, ॾेखारे सघूं था, हिकिड़ो रस्तो ॾेखारे सघूं था, ऐं तॾहिं हू जेको आहे न उन शइ खे पिक करे अॻिते वधी सघंदा। तव्हां बिल्कुलु किताबनि खे घटि फॉलो कंदा आहिनि, उन वक़्तु सरगर्मियुनि जी ज़रूरत आहे। ऐं असांजो जेको हिन वक़्तु जो इम्तिहानी निज़ाम आहे उनमें एक्टिविटीज़ घटि आहिनि। जी असीं ॿारनि खे सिर्फ़ु किताब पढ़ी ॿुधायूं पिया। असां वटि अलाए केतिरा टॉपिक्स अहिड़ा आहिनि, अलाए केतिरा एरियाज़ किताबनि जा अहिड़ा आहिनि जिनजी मतिलबु अर्ली स्टेजिस में ॿारनि खे ख़बर बि न आहे। सही सही, तव्हां बिल्कुलु सही था चओ। रटाफिकेशन वारे रस्ते ते वधीक आहियूं बजाए अमली तौर ते जेके हैंड्स ऑन एक्टिविटीज़ आहिनि उहे न हुअण जे बराबरि आहिनि। एग्ज़ैक्टली। ऐं जॾहिं असांजा क्लासरूम्स ई एतिरा ख़ुशगवार न आहिनि, असांजे क्लासरूम जो एनवायरमेंट एतिरो अट्रैक्टिव न आहे, त असीं अर्ली स्टेजिस में ॿारनि खे दाख़िला जे लाइ कीअं था राज़ी करे सघूं त भई तव्हां स्कूल अचो। ॿारड़ा स्कूल अची बि वेंदा आहिनि न, त उन्हनि खे क्लास में विहारण जे लाइ अहिड़ो माहौल बि त ठाहिणो पवंदो सही पिया चओ, जेको वाकई तालीम जे क़ाबिल हुजे, ॿारड़ा वाकई उतां कुझु सिखनि। एग्ज़ैक्टली। अच्छा उन लाइ जी रेहाना, हींअर मई जो महीनो आहे ऐं कुझु ई ॾींहं असां वटि जेको आहे सो स्कूल्स हलंदा ऐं उन खां पोइ जून ऐं जुलाई जूं मोकलूं, बल्कि ॻोठनि में त ईअं थींदो आहे त ॿार अॻु में ई जेको आहे घरनि में वेही रहंदा आहिनि, त हाणे त जून ऐं जुलाई जूं मोकलूं आहिनि, असां जेको आहे भरपूर रेस्ट कंदासीं। छा सम्झो था एज़ अ टीचर तव्हां पेरेंट्स खे कीअं था ॾिसो, ॿारनि खे कीअं था ॾिसो? 2 महीना ॾिसो घणा ॾींहं थियनि था ऐं उहो ॿारु बिल्कुलु जेकॾहिं कट आउट थी वञे थो उन बुक्स खां, उन क्लास वारे एनवायरनमेंट खां, त ॻोठनि में त घणियूं ॿियूं बि एक्टिविटीज़ हुजनि थियूं जेके ॿार जे लाइ किथे न किथे नुक़सान जो सबबु बणिजनि थियूं। त एज़ अ टीचर तव्हां छा चवणु चाहींदो उन्हनि ॿारनि खे बि ऐं ख़ासि तौर ते पेरेंट्स खे? ताहिरा, आउं हर साल ईअं कंदी आहियां जो मुंहिंजो 10 साल खां मथे जो तजुर्बो आहे एजुकेशन जो, त आउं हर साल इहे ऊन्हारे जो मोकिलूं ईंदे ई ॿारनि खे क्लास वाइज़ ऐं उन्हनि जे पेरेंट्स खे बि इहा गुज़ारिश कंदी आहियां त इहे 2 महीना ॿारनि खे कोई नओं स्किल सेखारण जी कोशिशि कयो। सही सही। जेकॾहिं मतिलबु ॿार जी उमिरि नंढड़ी आहे त तव्हां उनखे राइटिंग स्किल्स ते वठी अचो, जेके मतिलबु ॿार जा अर्ली स्टेजिस आहिनि उनमें राइटिंग जो वधीक प्रॉब्लम ईंदो आहे, त तव्हां घर में वेही ॿारनि खे उहे मशक़ूं करायो जेके राइटिंग सां रिलेटेड आहिनि। अगरि प्राइमरी खां मथे वारी क्लासिस आहिनि, जेकॾहिं ॿारड़ी या ॿार इनक़ाबिल आहे त हू को कोर्स मतिलबु करण जी जेका सघ हासिल करे पियो या उन वटि सघ आहे, त तव्हां ॿारनि खे कोई लैंग्वेज कोर्स करायो, को नओं स्किल यानी AI सां रिलेटेड कोई कोर्स करायो ॿार खे। सही। त आउं चाहींदी आहियां त इन 2 महीननि में ॿार बिल्कुलु बि फारिग न वहनि। उन मतिलबु सबब जे करे आउं वालिदीन सां बि कॉन्टेक्ट में हूंदी आहियां त इन 2 महीननि में तव्हांजे ॿार खे जेको कुझु अचे पियो तव्हां हिकु त उनखे रिवाइज़ करायो, ऐं जॾहिं ॿार इन क़ाबिल आहे त हुन स्कूल जो कोर्स कवर करे वरितो आहे त पोइ तव्हांखे नए स्किल तरफ़ वठी वञे। इन सां ॿार इंगेज रहनि था ऐं 2 महीना हुननि जा ज़ाया थियण खां बची पवनि था। ऐं ॿार जॾहिं 2 महीननि खां पोइ वापसि ईंदो आहे त आउं हुन खां बाक़ाइदा पुछा कंदी आहियां त हिन महीने 2 महीननि खे तव्हां कीअं यूटिलाइज़ कयो, ऐं इनमें तव्हां इनका नई शइ कहिड़ी सिखी, ऐं पोइ उन्हनि जो प्रैक्टिकल हर ॿार खे प्रेज़ेंटेशन जी सूरत में चवंदी आहियां त तव्हां ॿियनि ॿारनि सां पंहिंजा तजुर्बात शेयर कयो ताकि ॿियनि खे सिखण लाइ मिले ऐं तव्हां उत्साह बि मिलंदो आहे ॿारनि खे। ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा रेहाना, तव्हांजो कमु त एजुकेशन जे हवाले सां सुठो आहे ऐं मां पहिरीं बि चई चुकी आहियां त डेडिकेटेड जेके उस्ताद हूंदा आहिनि न उहे यकीनन मुआशरे में उन्हनि जो हिकिड़ो बहितरीनु रोल हुजे थो ऐं ख़बर न आहे केतिरनि ॿारनि खे अॻियां ताईं सुठे अंदाज़ में पहुचाए सघो था। रेहाना, तव्हां सां थोरो जी इनशाला। अच्छा, मां तव्हां सां थोरो डिस्कस करणु चाहींदमि सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके केसिस साम्हूं अचनि पिया, ख़ासि तौर ते औरत खे मारण वारो जेको इहो रिवाजु आहे जेको असांखे रिसेंटली तमामु घणो ॾिसण जे लाइ मिलियो आहे, छा रेहाना तव्हांजा वीचार आहिनि, कीअं वंडींदव असां सां? पहिरियों ते आउं थोरो तफ़सील सां ॻाल्हाइणु चाहींदसि। जी प्लीज़। असल में पाण हिन वक़्तु सिर्फ़ु इहो ई ॾिसूं पिया त मतिलबु कारोकारी जहिड़ो या बदमनी जहिड़ा मतिलबु जेके वाक़िया साम्हूं अचनि पिया, इन्हनि जो जेको बुनियादी सबबु आहे न असल में महांगाई ऐं बेरोज़गारी सबबु जेको ज़हनी इंतिशार पैदा थिए थो, स्पेशली असांजे मर्दनि में। जॾहिं ज़हनी तौर ते मुंतशिर हिकिड़ो फ़र्द घर में दाख़िल थिए थो न
त हुन हुनजे साम्हूं हिकु औरत आहे ऐं हुनजो घर जो माहौल आहे जितां हू पंहिंजी भड़ास या फ्रस्ट्रेशन कढे पियो। त इन सूरत में जेके घरेलू तशद्दुद जा वाक़िआ आहिनि उन में वाधारो थींदो वञे पियो। जी ॿियो जेको अहम हिन वक़्तु सिंध जो मसइलो आहे कारोकारी, ऐं वरी बि मतिलबु मसइलनि ते न हुनजे सबबनि ते हुनजे हल ते ॻाल्हाईंदी आहियां। जी जी त जॾहिं कारोकारी जहिड़ा मसइला असांजे साम्हूं अचनि था त उनजो बुनियादी सबबु इहो आहे त असां औरत खे पंहिंजे समाज में उनखे पंहिंजे पटको नक असांजी इज़त जी कहिड़नि नालनि ताईं महदूद करे छॾियो आहे त भई असांजी इज़त जी सुञाणप आहे या उनजी अलामत आहे ऐं असांजे ख़ानदान जी इज़त या नक जी ख़ातिर हुनखे उहे सभु तकलीफ़ूं बर्दाश्त करणियूं आहिनि जेके हुनजा माइट हुनखे लिखे ॾियनि, सही मतिलबु हुनजे नसीब में लिखे ॾियनि। हाणे ॾिसो हिनजी शुरूआति बि उतां थींदी आहे ताहिरा जॾहिं न्याणी जी ज़िंदगी जा फ़ैसिला असीं पाण करणु शुरू करे छॾींदा आहियूं। बतौर वालिदीन असीं न्याणी खां हुनजी मर्ज़ी पुछण जी तकलीफ़ कंदा ई न आहियूं। काफ़ी जॻह ते ईअं थींदो आहे जो माण्हू पेट लिखी ॾेई छॾींदा आहिनि, सही न्याणी पेट में हूंदी आहे ऐं चई छॾींदा आहिनि संग चटी जे हवाले सां या कंहिं ॿिए सबब जे करे उहे सभु अज़ियतूं हिकु न्याणी खे भोगणियूं पवंदियूं। अच्छा इहो अॼु ॾींहुं ताईं ईअं थिए थो रेहाना तव्हां जी इहे सभु शयूं अॼु ॾींहुं ताईं थींदियूं अचनि पियूं, अवां सम्झो था त इहे मतिलबु ॻाल्हियूं ॿुधल आहिनि बट अॼु जे दौर में बि ईअं थिए थो? बिल्कुलु ताहिरा, मुंहिंजी स्कूल में बि अहिड़ा कुझु वाक़िआ आहिनि अच्छा जिन ॿारनि सां इहे शयूं थींदियूं आहिनि जी पर इनजी शुरूआति जेको न वालिदिन खां थिए थी। बिल्कुलु बिल्कुलु जेतिरो इनमें बुनियादी जेको किरदारु आहे न उहो वालिदिन जो आहे न, ॿिया किरदार सानवी आहिनि। मुआशिरो समाज ऐं उन औरत खे कारी करे क़तल करण वारो मर्द बि सानवी किरदार में अचे थो। उनजो बुनियादी किरदारु वालिदिन पिया अदा कनि। जेकॾहिं हू न्याणी खां निकाह खां अॻु में या शादी खां अॻु में या उनजी ज़िंदगी सां मुतलिक़ को बि फ़ैसिलो करण खां अॻु उनजी सलाह वठी छॾनि, उनजी मर्ज़ी वठी छॾनि त सम्झां थी कंहिं हद ताईं इहे वाक़िआ घटि थी वेंदा। सही सही जिनजो जेको आहे न मतिलबु सबबु वालिदिन ई थियनि पिया ऐं उनजा बि मुख़्तलिफ़ सबब आहिनि। महांगाई आहे, वक़्त खां अॻु न्याणियुनि खे पंहिंजे घर मोकिलणु आहे ऐं पोइ न्याणियूं जेकॾहिं मुंहिंजो हमसफ़र या अहिड़ी बेजोड़ शादियुनि जे करे जेकॾहिं उहो उन घर में समझोतो न करे सघे त असीं पंहिंजो पटको लाहे छॾींदा आहियूं। न्याणी खे चवंदा आहियूं ख़ानदान जी इज़त ख़ातिर तूं बर्दाश्त कर। जितां हू बग़ावत कंदी आहे हुनजी बर्दाश्त ख़तमु थींदी आहे, हू पंहिंजी आज़ादी जे लाइ कोई ऐलान करणु चाहींदी आहे या कोई क़दम खणंदी आहे, उते असीं हुनखे कारज करे मारे छॾींदा आहियूं ऐं पोइ चवंदा आहियूं त असांजो नक वॾो थी वियो। पोइ असीं मतिलबु ॿियनि न्याणियुनि खे उहो सबक़ु ॾींदा आहियूं त जंहिं बि इन आज़ादी या इन ज़ुल्म ख़िलाफ़ आवाज़ उथारण जी कोशिशि कई त असीं हुनजो वाशर ईअं कंदासीं ऐं अहिड़ी तरह मुआशिरे में कारोकारी जो नासुर वधंदो पियो वञे। ऐं सम्झां थी त जेकॾहिं वालिदीन ऐं ख़ुदि न्याणियूं बि ऐं मतिलबु असीं सभु गॾिजी करे हिकु अहिड़ी चैन ठाहियूं जिन सां समाज में अहिड़ो शऊर अचे त भई न्याणियुनि खे बि उहा आज़ादी ॾियो जेका मर्दनि खे ॾियो था। मर्द इन मतिलबु नक खां इन आज़ादी खां इन मतिलबु पुछण वारी आज़ादी खां मतिलबु उनजी मर्द जी ज़िंदगी जा फ़ैसिला मर्द पाण करे सघे थो। रेहाना मर्द हुजे या औरत हुजे ॿई अलॻि अलॻि आहिनि ऐं ॿई पंहिंजे हिसाब सां ॾिठो वञे त ॿई यूनिक आहिनि। सो जीअण जो जेको हक़ आहे जंहिं तरह मर्द खे आहे उन ई तरह डेफिनेटली औरत खे बि आहे, उन ई तरह न्याणी खे बि आहे। हरूभरू जा जेके इहे फ़ैसिला हूंदा आहिनि या हरूभरू जेके रीतूं ऐं रस्मूं हूंदियूं आहिनि इन्हनि जो जेकॾहिं ख़ात्मो थिए त डेफिनेटली समाज जो कुझु सुधारे तरफ़ अॻियां वधंदो। इन द एंड रेहाना तव्हां मुखातिब आहियो न्याणियुनि सां, तव्हां छोकिरियुनि सां, औरतुनि सां मुखातिब आहियो, आख़िर में तव्हां छा मैसेज ॾियणु चाहींदव? आऊं मैसेज ॾींदसि सिर्फ़ु न्याणियुनि खे न वालिदिन खे बि। मुंहिंजी रिक्वेस्ट आहे उन्हनि वालिदिन खे त हिन मुआशिरे जो हिन समाज जो जेको अख़लाक़ी क़दुरु आहे उनजे असूलनि मुताबिक़ शरीयत जे असूलनि मुताबिक़ बि आऊं चाहींदसि त न्याणियुनि खे ॿियो न करे इंसानियत जो ई दर्जो ॾिनो वञे। बिल्कुलु उनखे बतौर इंसान ई लिखियो वञे त आऊं सम्झां थी त मुआशिरे में जेतिरो किरदारु वालिदिन जो आहे न एतिरो असां कंहिंजो बि न आहे। जेकॾहिं वालिदिन इहो स्टेप खणंदा त आऊं सम्झां थी त काफ़ी क़दुरु सां अमन ईमान जहिड़ो माहौल पैदा थी वेंदो। हिन महांगाई बेरोज़गारी बदअमनी जहिड़े नासुरनि मां असांजी जान छुटी पवंदी। यकीनन यकीनन। थैंक यू रेहाना फ़तह, तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स में तव्हां टाइम ॾियो था। थैंक यू सो मच। प्रोग्राम जी तरफ़ नाज़रीन अॻियां वधूं था। सैयद फिदा हुसैन शाह साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। अच्छा सर, असां मुख़्तलिफ़ शयुनि ते ॻाल्हायो आहे
ऐं अव्हां जे कम जे हवाले सां बि थोरो ॻाल्हाइण जी कोशिशि कईसीं, पर हिन वक़्तु गर्मियुनि जो ज़िक्र पाण स्टार्टिंग में कयो ऐं सिधो सओ उन जेको न गर्मी जो इफेक्ट स्किन ते बि थींदो आहे, त भला पंहिंजी केयर कीअं कजे, छा सम्झो था? ॾिसो इलाही शयूं आहिनि, फ़क़ति ॻाल्हि इहा आहे त तव्हीं कहिड़ो ब्रांड यूज़ करियो था पिया। ठीकु आहे, ब्रांड्स ऑल्सो मैटर एज़ वेल। माण्हू त हाणे एस्थेटिक जी तरफ़ शिफ्ट थी विया आहिनि, ड्रिप्स आईवी आहिनि। बिल्कुलु। ऐं ॾिसो न्यूट्रिशियस शयूं जेके आहिनि या हर्बल्स जेके आहिनि से कॾहिं बि अव्हांखे नुक़सानु कोन था रसाइनि। उन्हनि शयुनि खे तव्हीं खणी पंहिंजे स्किन जे लाइ, मॉइस्चराइज़ेशन जे लाइ या मसाज लाइ या स्किन मसाज लाइ, फेशियल्स लाइ, उनमें 100 वैराइटियूं थियूं अचनि। अवी सोचो त 2 ॿार ॼणण खां पोइ करीना एतिरी फ्रेश कीअं आहे या आलिया एतिरी फ्रेश कीअं आहे, त इट डिपेंड्स ऑन योर क्यूरियोसिटी एज़ वेल। डेफिनेटली जेका औरत यूट्यूब तां ॾिसी रेसिपी ठाहे सघे थी घर वारे लाइ, त उहा रेमेडी बि ठाहे सघे थी। हा बिल्कुलु, उहा रेमेडी बि ठाहे सघे थी ऐं रेमेडी ठाहिण खां सवाइ उहा पंहिंजी स्किन जे लाइ बि सुठियूं शयूं चूज़ करे सघे थी। जंहिं बि सुठी कंपनीअ खे ऑनलाइन करियो था या उन्हनि सां राब्तो करियो था त उहे अव्हांखे कॾहिं बि ग़लति शइ कोन ॾींदियूं। अव्हांजे चपनि खे जे ग़लति लिपस्टिक लॻे थी त उहो अव्हांजा चप सुगाए थी, जे सही लिपस्टिक लॻे थी त उहो वधीक शाइनिंग अचे थी, ग्लूमिंग अचे थी। ऐं मुंहिंजे ख़्याल में त हाणे असांजूं नियाणियूं पढ़ियल लिखियल आहिनि, उन पॉइंट ऑफ व्यू खां बि ॾिसो, जेके नानियूं ॾाॾियूं जेके शयूं ॿुधाईंदियूं हुयूं ऐं त चांवरनि जो धोतल पाणी जेको आहे या बेसण आहे या जेके हेड आहे, कुंवार हूंदी आहे त उनखे वरी हेड लॻाईंदा आहिनि ॿाहुनि ते ऐं मुंहं ते, त इहे शयूं सभु औरत जे फितरी हुस्न जूं अलामतूं आहिनि। असांखे सिर्फ़ु पंहिंजे ज़हन खे इस्तेमालु करिणो आहे ऐं उहे शयूं खणी अचणियूं आहिनि। मसलन हाणे त मर्द फेशियल कराइनि था, स्कर्प्स यूज़ कनि था, त वॾा वॾा हीरो जेके बिलाल अब्बास ऐं दानिश तैमूर ऐं इहे सभु मेकअप कराइनि था। नोमान एजाज़ जहिड़ो आइकोन उहो मेकअप कराए थो पियो। नईम बुखारी साहिबु चवंदो हो त मूंखे सुरमू जेसिताईं उहो न पाया त मुंहिंजी अखि ककड़ी न लॻे। सो इहो सभु अव्हां ते पाण डिपेंड करे थो त माना अव्हांखे सोच हुजे ऐं सेंस हुजे त कहिड़ी हर्बल सुठी आहे, जी हा, कहिड़ी हर्बल मां कहिड़ी शइ ठही सघे थी, जी हा, रेसिपी ठही सघे थी, रेमेडी ठही सघे थी, जी जी, या घर जा जेके टोटा हूंदा हुआ नाननि ॾाॾियुनि जा, उहे बि असांखे ज़हन में रखणु घुरिजनि त ज़ुबैदा अपा वांगुरु उहा शइ कंदो त अव्हांखे यकदमि फील थींदो। मसइलन अव्हांखे खंघि आहे ॾाढी त आयोडेक्स पेर जे तिरनि खे हणो विच में, त अव्हांखे यकदमि महसूसु थींदो त खंघि में फरेत अची वई आहे। या विक्स जेका आहे सावी पंहिंजे सीने ते हणंदव त राति जो अव्हांखे ज़बरदस्त निंड ईंदी, भले केॾो बि ज़ुकाम ऐं खंघि हुजे। त इहे सभु शयूं अवेयरनेस जे दग ते बीठियूं आहिनि। अव्हांखे सिर्फ़ु पंहिंजे सेंस खे इस्तेमालु करिणो आहे। सही। अच्छा, बिल्कुलु तव्हां सही पिया चओ। अच्छा सैयद फिदा हुसैन शाह साहिबु, थोरो तव्हां सां मां इहो बि डिस्कस करणु चाहींदमि, मौसम जे हवाले सां त डिस्कस कयोसीं। उहो दौरु जॾहिं हर घर में अॼु ॾींहं ताईं बि काफ़ी अहिड़ा घर आहिनि जिते अख़बार अचे थी, पढ़ी वञे पई, ऐं अव्हांजो टाइम जेको आहे न उहो पीक वारो टाइम ॾाढो ज़बरदस्तु रहियो आहे जॾहिं मुख़्तलिफ़ अख़बारुनि में तव्हांजा आर्टिकल्स पब्लिश थींदा हुया। हाणे वक़्तु तब्दील थी वियो आहे, हाणे अख़बार खां वधीक माण्हू स्क्रीन ते माण्हू ॾिसे थो। हा, त पोइ अव्हां छा सम्झो था उन वक़्त में हिन वक़्त में केतिरी तब्दीली आहे? उहो हिकिड़ो अजीब दौरु हो, रेडियो ते गीत ॿुधंदे स्कूल वेंदासीं,
जीजी ज़रीना ऐं भाभी रुबीना ऐं जीजी अमीना ऐं उन्हनि जा लाॾा इहे मज़ेदार हूंदा हुआ। उन खां पोइ सुबुह साण उथी हाकर वटि वञणु ऐं उहा काविश ख़रीद करणु या इबरत मैगज़ीन ख़रीद करणु या अख़बार जहां। मूंखे यादि आहे इबरत मैगज़ीन हेॾो वॾो त मैगज़ीन ईंदो हुयो, असांजे घर में ईंदो हुयो। ऐं अख़बार जहां ॾिसणु जंहिंमें बॉम्बई की फिल्मी सरगर्मिया जे नाले सां आउं लिखंदो हुउसि। पंहिंजो नालो ॾिसण में ॾाढो भलो लॻंदो हो, सुठो लॻंदो हो। उहो शायदि अॼु ताईं लॻे थो। पर पोइ जॾहिं माण्हू पंहिंजी हुनुर ऐं पंहिंजे अख जे तजुर्बे सां नवां नवां तजुर्बा करणु सिखिया न। मसलन फिदा हुसैन शाह मानूर जो इंटरव्यू पियो करे, फिदा हुसैन शाह फैशन ते पियो लिखे, कैट वॉक पियो माण्हुनि खे सम्झाए त लाड़काणे जी अदड़ी ऐं कश्मीर जी भेण ऐं जेका बाबा जी अमड़ उहा कीअं सम्झे। जी जी जी। अच्छा, पाण मां वधीक ज़रूरु ॿुधणु चाहींदमि, पर लाइव कॉलर आहिनि उन्हनि खे शामिल कयूं। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम। जी साहिरा अली फैज़ान अर्ज़ु करियां थो मटियारी मां। ठीकु आहियो भेण, ख़ुशि आहियो? बिल्कुलु ठीकु आहे, तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा एहसान। अॼु असांजे मटियारी जा मोर प्रोग्राम में वेठा आहिनि। दिलि चयो त हाल कजे साईं सां। लख थोरा अली फैज़ान, महिरबानी। बिल्कुलु सर, तव्हांखे ॿुधनि पिया। बिल्कुलु साईं हिकु नफ़ीस शख़्सियत ऐं आजिज़ी ऐं दरवेशी जो हसीन इम्तियाज़ आहिनि। ऐं ज़िंदगी में कॾहिं कॾहिं अहिड़ियूं शख़्सियतूं मिलंदियूं आहिनि जिन जे लिखणु ॻाल्हाइण रवनि सां दिलि में जाइ ठाहींदी आहे। तो साईं फिदा हुसैन शाह न सिर्फ़ु रुॻो आउं चवंदसि जर्नलिज़म जो नालो आहे, पर पाण सादगी ऐं दरवेशी ऐं इज़त जो मक़ाम वॾे पैमाने ते ठाहियो। असां हमेशह खिली खीकारींदा आहिनि। असांखे साईं जी अज़मत के सलाम आहे। अल्लाह करे ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि। ॾिसंदा बि आहियूं, ईंदा बि आहियूं, ॾाढी ख़ुशी थींदी आहे। पंहिंजा हिकिड़ो रिश्तो मिलंदो आहे असांखे। ज़बरदस्त ज़बरदस्त, थैंक यू सो मच। तव्हां अली फैज़ान प्रोग्राम में शामिलु थियो ऐं अली फैज़ान त असांजे मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स में शामिलु थींदो रहियो आहे। सो यस सर, उहो माना ईअं चई सघूं था, असां पहिरियों जेको डिस्कस कयो पिए उहो दौरु इलाही हसीन दौरु हुयो। हा बिल्कुलु ज़बरदस्त। मधुबाला जी मुर्क ऐं चकोरीअ जी डांस ऐं शहज़ादीअ जे आङुरियुनि जा अखियुनि जा जेस्चर्स जेके हूंदा, वधे रसा ईअं कोन्हे। हीअ ॻाल्हि अथई असुलु हिन जी छोरीअ में शक अथई। एक्सप्रेशन्स, हा एक्सप्रेशन्स जेके हूंदा, जीअं सत्यजीत रे चयो हो शबाना आज़मीअ लाइ त हूअ आङुरियुनि सां ॻाल्हाईंदी आहे, ऐं समिता पाटिल लाइ चई त हूअ अखियुनि सां ॻाल्हाईंदी आहे। ऐं पीड़ा, दर्द, ख़ुशी, रोमांस सभु हू अखियुनि सां ॿुधाईंदी आहे। त वरी असीं जॾहिं ॾिसूं था उन दौर जूं अल्बर्ट पिंटू को गुस्सा क्यों आता है, मंडी, अहिड़ियूं फिल्मूं, त जीजी अमा शहज़ादी उहा उन वक़्त में बि मेकअप स्लो न लाईंदी, ठीकु आहे, गज पाईंदी हुई। असां इहो चई सघूं था त पोयां जो वक़्तु हुजे, तव्हां अॼु जे वक़्त सां जेकॾहिं उहो डिफरेंस चेक कयो ऐं अॼु जो जेको आहे सो तव्हां स्क्रीन जो ॾिसो कमु, जेका सचाई हूंदी आहे न पंहिंजे कम सां, उहा हमेशह माण्हू खे अॻियां खणी ईंदी आहे। असां अॼु बि जेकॾहिं माहिरा ख़ान जी ॻाल्हि कयूं था त बिकॉज़ ऑफ हर वर्क, उनजे कम जे करे असां ॻाल्हायूं था। जेकॾहिं मुख़्तलिफ़ असां जेको आहे सो हीरोइन्स जी ॻाल्हि कयूं था, एक्टर्स और एक्ट्रेसिस जी ॻाल्हि कयूं था, सो उन्हनि जे कम जे करे ॻाल्हि कयूं था। वक़्त जो घणियूं नाज़रीन वधीक इजाज़त असांखे नथियूं ॾियनि। सो लास्ट में तव्हां खां मैसेज वठंदासीं, छा मैसेज हूंदो? अल्लाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, कावड़ खां पाण खे बचायो, गर्मीअ खां बचायो, पंहिंजे नियाणियुनि ॾांहुं ख़ासि फोकस करियो त ज़िंदगीअ में वुमेन ऑफ सब्सटेंस जो टैग हू हासिलु कनि, अज़मत जा मीनार बणिजनि सिंध जूं नियाणियूं। ऐं मुंहिंजे ख़्याल में इन खां वधीक ॿियो छा, बल्कि महिराण टीवीअ जी जेको मंशूर आहे त तइलीम वधायो, विख विख ते तइलीम हुजे। ज़बरदस्त, थैंक यू सो मच। तव्हां आया हो, तव्हां असांखे टाइम ॾिनो, इलाही सुठो डिस्कशन रहियो
ऐं जदीद दौर सां माज़ी जा बि कुझु वर्क उथलाए जा ॾाढो ज़बरदस्त डिस्कशन नाज़रीन अव्हां ताईं पहुतो। मूंखे ॾींदव इजाज़त ऐं मुंहिंजी समूरी टीम खे इजाज़त ॾींदव। इन तरफ़ मुंहिंजे आयल मुअज़्ज़िज़ महिमान सैयद फ़िदा हुसैन शाह साहब खे इजाज़त ॾींदव। पंहिंजी दुआउनि में भरपूर यादि रखंदव ऐं नाज़रीन वेंदे वेंदे ज़िक्र कंदी हलंदसि त हिन पूरे प्रोग्राम सां साथ मौजूदु रहियो प्रिंस बिस्किट जो ऐं प्रिंस बिस्किट जे हर हिकु बाइट में आयरन मौजूदु आहे ऐं कणिक जी भरपूर ग़िज़ायत सां प्रिंस बिस्किट खे तयारु कयो वियो आहे। इन जी स्पॉन्सरशिप सां पंहिंजे प्रोग्राम जे इख़्तिताम ताईं पहुचूं था। पंहिंजी दुआउनि में भरपूर यादि रखंदव। इंशाअल्लाह सुभाणे कनेक्टेड आहियूं। अल्लाह निगहबान।